खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर आहियो? मज़े में आहियो? करार में आहियो? कुरबाश आहियो? जेकॾहिं करार में न आहियो, कुरबाश न आहियो, तबियत ठीकु न आहे, मिज़ाज ठीकु न आहे, त पोइ तव्हांजे लाइ दिलि सां असां दुआ कयूं था त अल्लाह पाक तव्हांजा वार न्यारा करे तव्हां ठीकु ठाकु थी वञो, ख़ुशबाश थी वञो, तव्हां वटि जेका मायूसी आहे उहा ख़तमु थी वञे, तव्हांजे अङणनि ते जमाला हुजनि, दोल हुजनि, दमाम हुजनि, ख़ूबसूरत ताम हुजनि। शुक्र अदा कंदा कयो मौला जंहिं बि हाल में तव्हांखे रखियो आहे, ज़बरदस्त रखियो आहे, बेस्ट रखियो आहे, पाण खां हीणे खे ॾिसंदा कयो। पर हिकिड़ी ॻाल्हि मां नोट कई आहे, पर इन खां पहिरियों मां ॿुधायां त मूंसां गॾु साथी मेज़बान पहिरियों पिया, इहा ॻाल्हि मां नोट कई आहे। कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम, बिल्कुलु आउं ठीकु आहियां, मज़े में आहे। वेरी गुड मॉर्निंग, आमीन। तव्हां जेके बि दुआऊं ॾिनियूं, तमामु बहितरीनु शुरूआति कई प्रोग्राम जी। त जेके बि प्रोग्राम जी स्टार्ट कयो तव्हां दुआऊं ॾियणु शुरू थी विया, तव्हां उन ते आमीन जेको आहे उहो बार बार चवणु पसंदि कंदसि। अलाह ताला असांखे हज़ार नेमतुनि सां नवाज़ियो आहे, असांखे बसि उन्हनि खे यूटिलाइज़ करिणो आहे, उन्हनि खे ॾिसणो आहे ऐं उन्हनि ते जेको आहे जेके बि सुठियूं ॻाल्हियूं आहिनि या जेके बि असांजे आस पास सुठियूं शयूं हलनि पियूं उन्हनि ते अमल करिणो आहे बसि। ऐं तव्हांखे ख़बर आहे, मूं हिकिड़ी रस्ते में हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ॾिठी। असां वटि अक्सर इहा शइ चई वेंदी आहे त असां जेको आहे उहो माण्हुनि में असांजे ख़्यालु न आहे, असांजा माण्हू जेके आहिनि ॿिए जो ख़्यालु नथा कनि, हिक ॿिए सां मुहबत नथा कनि। पर अॼु मूं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि ॾिठी उहा तव्हां सभिनी सां शेयर कंदसि। त जॾहिं आउं रस्ते तां आयसि पे त हीट वेव जे हवाले सां हिते जेको आहे कैंप लॻल आहे, जी कैंप लॻल आहे इम्तियाज़ मार्ट जी तरफ़ खां। उनखां पोइ उते वरी पाणी वग़ैरह ॾियणु ऐं जेके बि शयूं आहिनि उन्हनि खे ॾियनि पिया, ऐं इहा तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। त माना तव्हां हिक ॿिए जो ख़्यालु रखो पिया। सही 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 ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे नेकी जा कमु कयो, भली ॻाल्हि आहे, पर ॻाल्हि वरी इहा कंदासीं जेका ॻाल्हि मूं नोट कई हुई त अॼुकल्ह शराफ़त जो ज़मानो सफ़ा न आहे। सो जेकॾहिं सफ़ा 100% शरीफ़ थी वञो था पोइ वॾी मुश्किल तव्हांखे मिलंदी। सो ॻाल्हि इहा आहे त दुनिया जी सभ खां वॾे में वॾी अॼुकल्ह जेका कमज़ोरी आहे उहा शराफ़त आहे। शरीफ़ माण्हूअ खे हर माण्हू आंगुर खणंदो आहे ऐं शरीफ़ माण्हू खे को न को मतिलबु थ्रेड ॾियण जी कोशिशि कंदो आहे। जेकॾहिं थोरी हुन में का अहिड़ी एक्टिविटी हूंदी आहे त माण्हू हुन खां थोरो पासो बि कंदा आहिनि। इन हवाले सां हिकिड़ो मूंखे लतीफ़ो बि यादि अचे थो, चओ त ॿुधायां। त अॼुकल्ह पढ़ाई लिखाई पंहिंजी जॻह ते हिकिड़ो हमरा हुयो, बल्कि हुनखे 4 पुट हुया। पोइ हमरा हुन सां ॿिए सां कचहरी करे पोइ ॿुधाए पियो हुनखे त भाउ मुंहिंजो हिकिड़ो पुटु जेको आहे सो MBA कयूं वेठो आहे, ॿियो चार्टर अकाउंटेंट, ॿियो टियों हीउ कयूं वेठो आहे, चोथों जेको आहे सो हाणे अञा वकालत हुन स्टार्ट कई आहे। हिकिड़ो जेको पुटु आहे उहो जेको आहे चोर आहे निभाॻो। हुन चयो त यार चोर आहे, बदमाश आहे, गुंडो आहे, हिनखे तूं घरों कढी नथो छॾे, हा इन चंडे खे रखण जी ज़रूरत कहिड़ी आहे? चई कमाईंदो इहो आहे। उहो जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे सभई घर ते ॿार कमाईंदो इहो आहे। इन ॻाल्हि ॿुधाइण जो इहो मक़सदु न आहे त तव्हां चोरी कयो ऐं तव्हां सफ़ा निभागा थी वञो। पर अॼुकल्ह दौर इहो थी वियो अथव, जेकी सुठा साफ़ सुथरा माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू जेकी तमामु घणा आला तालीम याफ़्ता आहिनि, उहे मां ॾिठां थो पियो त उहे रस्तनि ते वेंदे वेंदे 5 लेखे पिया ॻाल्हाईंदा, माण्हुनि खे चवंदा चरिया थी विया आहिनि पढ़ी पढ़ी। ऐं जेकी निभागा चंडरा निपुट उहे वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते आउं ॾिसां थो, वॾियुनि वॾियुनि उहिदनि ते ॾिसां थो, पोइ अलाए कहिड़े तरीक़े सां उहे अची वेंदा। माना ज़हन में का ट्रिक आहे, जेकॾहिं का चालाकी आहे ऐं सफ़ा सादगी बि माण्हू खे माराए छॾींदी आहे। सो दुनिया जे वहिंवार खे ॾिसो, जंहिं पासे पाणी वहे उन पासे वेही वञो। अॼुकल्ह दौर इहो आहे, जहिड़ो देस तहिड़ो वेस पाण जॾहिं ॿुधंदा हुआसीं। पर मूंखे शाह जी शाइरी यादि अची वई इन ॻाल्हि ते त जंहिं तरफ़ पाणी आहे उन तरफ़ न वहो, उनजी अपोज़िट साइड जीअं पलो जेको आहे उनजी अपोज़िट साइड वहंदो आहे या तरंदो आहे। त असांखे माना जेकॾहिं कुझु नओं करिणो आहे, कुझु चेंज करिणो आहे त जंहिं तरफ़ रुख वञे पियो उन खां अपोज़िट साइड कमु करिणो आहे। उन में खफ़ो, पर अॻिते उन में जेका पाइदारी आहे उहा वॾी ज़बरदस्त आहे। सो हाणे जेकॾहिं खफ़े खां बचणु चाहियो था त पोइ वरी ईअं जाॾे हले थो बाक़ी इहो आहे त सुते कुझु न मिलंदो। जेकी पाण सुता पिया आहियूं न, चऊं था अलाए छा छा ख़्वाब ॾिठा आहिनि, इहे निंड कंदे कंदे पंहिंजा ख़्वाब पूरा न थींदा। शाह साईं जो मूंखे बि शेर यादि अचे थो हिन हवाले सां त वेठे वर न पवनि ऐं सुते मिलनि न सुपरी। सो हाणे सुते सुपरी न मिलंदा, वेठे कुझु बि वर न पवंदो। सो पंहिंजी एक्टिविटीज़ खे वधायो ऐं गॾो गॾु पंहिंजी क़ाबिलियत खे वधायो, स्किल्स खे वधायो। तव्हांजी जेका पघार आहे न जिते बि आहे, सो हाणे सभु दोस्त जेके बि हिते मुलाज़िम आहियूं उहे बि ॾिसूं था हिक ॿिए खे इन ॻाल्हि ते, जंहिंजी जेतिरी पघार आहे उहो एतिरो ई अहल आहे। तव्हां वटि जेकॾहिं स्किल्स वधीक हूंदा तव्हांजी पघार में पाण ई इज़ाफ़ो थी वेंदो। सही था चओ, असां पार्ट टाइम माण्हू कमु करे सघे थो। इहा तव्हां जेका पघार जी ॻाल्हि कई त मूंखे हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि यादि आई त हिकिड़ो वॾो बिज़नेसमैन हूंदो आहे, उन वटि 2 माण्हू ईंदा आहिनि, चवंदा आहिनि असां जेका डेज़िग्नेशन आहे उहा तक़रीबन सेम आहे पर असांजे पघार में फ़र्क़ु छो आहे? त चई जो रीज़न जेको आहे न उहो तोखे आउं हली पाण प्रैक्टिकली ॾेखारियां थो। त जॾहिं हुनखे उहो ॾेखारणु वेंदो आहे त उन टाइम ते हू बंदो जेको आहे जंहिंजी पघार मथे आहे उहो कमु कंदो आहे, कमु करे रहियो
हूंदो आहे ऐं उन जूं काफ़ी फाइल जेके हूंदियूं आहिनि डन हूंदियूं आहिनि, ख़तम थी चुकियूं हूंदियूं आहिनि ऐं हिन जी पहिरीं फाइल बि थियल न हूंदी आहे। चवंदो आहे इन वजह सां जो तूं मुसलसिल शिकायतूं करी पियो, तूं पंहिंजे कम ते ध्यानु न पियो ॾी, जेका पघार आहे उहो तव्हांजे एफर्ट्स ते ई मिले। बिल्कुलु, हाणे ॾिसो न, इहो ई तव्हां वारो मिसाल, हाणे कंहिं बि इदारे जी जेकॾहिं पाण जांच कयूं त हर इदारे में खोड़ सारा माण्हू हूंदा आहिनि, पोइ हिकिड़े ई उहिदे जा बि माण्हू हूंदा आहिनि, पर इदारनि में पघारूं हेठि मथे हूंदियूं आहिनि, कंहिंजी मथे हूंदी आहे, कंहिंजी घटि हूंदी आहे, कंहिं जेको आहे सो डायरेक्टर जी वधीक हूंदी आहे, कंहिंजी घटि हूंदी आहे, कंहिं मेज़बान जी वधीक हूंदी आहे, घटि हूंदी आहे, कैमरामैन जी वधीक हूंदी आहे, घटि हूंदी आहे, कमु त साॻियो ई आहे न, पर चवंदा आहिनि त मुंहं ते मिठाई आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त कम ते, इहो मुंहं ते मां चयो पर कम ते, जेकी जंहिं वटि वधीक स्किल्स आहिनि, तव्हां सची ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी जेकॾहिं 50,000 पघार आहे, तव्हां वरी जंहिंजी वधीक पघार आहे त तव्हां सोचियो जाचियो त यार हिन जी छो वधीक पघार आहे, मूंखां वधीक ई छा कंदो आहे। सो स्किल्स जेकॾहिं उनखे वधीक आहिनि त पोइ तव्हां ओड़ा स्किल्स पाण में पैदा करण जी कोशिशि कयो। सो बहरहाल हिन वक़्तु असां वरी तव्हांखे कम जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायूं, उहा इहा आहे त पोलियो जी मुहिम जो आगाज़ थी चुको आहे ऐं पोलियो जी मुहिम में तव्हां असां सभिनी खे साथ ॾियणो आहे। मतिलबु जेकी पोलियो जा वर्कर, पोलियो जी टीम जेका अचे थी असांजे दरवाज़े ते, उन्हनि जो आदुर्भाव करिणो आहे, उनजो इस्तक़बाल करिणो आहे। हिकु त सख़्तु गर्मी आहे, सख़्तु गर्मीअ हूंदे बि दर दर ते पोलियो जी जेका टीम पहुचे थी, असां जेके उन्हनि सां पंहिंजो रवैयो बहितर रखंदासीं त उन्हनि खे ख़ुशी थींदी। सभ खां पहिरियां त उनखे पाणी वग़ैरह बि जेकॾहिं तव्हां पुछा कंदो त भली ॻाल्हि आहे, महिमान नवाज़ी में शुमार, पर जेकॾहिं इहो नथा कयो त घटि में घटि मुर्क त उन्हनि खे ॾियो ऐं पंहिंजा ॿार थानी का कयो, हथी का कयो, मतिलबु को नानीअ जे घर वियल आहे, को चाची जे मासी जे ओड़े पाड़े में वियल आहे त उनखे हथी करे पाण वटि घुराए वठो या उन्हनि खे पहिरियों ई संभाले वठो। 5 सालनि जे हर ॿार खे पोलियो जा फुरा हर भेरे पीआरणु इंतिहाई लाज़िम आहिनि। असां वटि थींदो ईअं आहे त घणो अक्सर माण्हू ईअं कंदा आहिनि त चवंदा आहिनि त पोलियो जा फुड़ा हराम आहिनि, पर हाणे मौलवियुनि, मुफ़्तियुनि, डॉक्टरनि, इंजीनियरनि, बाशऊर माण्हुनि इहे फ़तवाऊं ॾेई छॾियूं आहिनि त इहे पंहिंजी सिहत जे लाइ, ॿार जे मुस्तक़बिल जे लाइ बहितर आहिनि। ॿार माज़ूर थींदो त पंहिंजो पाकिस्तान माज़ूर थींदो, ॿार डिसेबल न थियणु घुरिजे, ॿार मज़बूत हुजे, इम्यून सिस्टम हुनजो बहितर थींदो आहे। जेकॾहिं पोलियो जी टीम तव्हांजे दरवाज़े ते न पहुती आहे त पोइ तव्हां 1166 ते कॉल करे उन्हनि खे ॿुधाए सघो था त असांजे दरवाज़े ते अञा ताईं टीम न आहे पहुती, बराए महिरबानी टीम पहुचायो। इन खां पहिरियां त पोलियो किथां स्टार्ट थियो, छा थियो, इन बारे में ॼाण तव्हांखे पिर ॾींदी, पर मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त जेकॾहिं तव्हां अॼु वांदा आहियो, फ्री आहियो, तव्हांखे को कमकार न आहे त तव्हां पंहिंजनि ॿारनि खे बुनियादी सिहत मर्कज़ बि वठी वञी सघो था, उते पोलियो जा फुड़ा पीआरे अचो। इन सां थींदो ईअं त तव्हांजी टहल टकोर बि थी वेंदी, वर्जिश थी वेंदी, वॉक बि थी वेंदी, ॿाहिरियों एटमॉस्फेयर बि ॾिसी ईंदव, पंहिंजनि ॿारनि खे पाण पंहिंजे हथनि सां बल्कि पाण वञी पंहिंजी निगरानी में, पंहिंजी सार संभाल में पोलियो जा 2 फुड़ा पीआरे ईंदव त इहा अञा वधीक बहितरीनु ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि हिकिड़ी नोट वारी आहे, उहा इहा आहे त पोलियो जा फुड़ा पाण पीआरींदा आहियूं, रस्ते वेंदे बस स्टैंड ते, रेलवे स्टेशन ते, किथे बि पोलियो वारा असांखे मिली वेंदा आहिनि, घर ईंदा आहियूं वरी पोलियो वारा ईंदा आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त पोलियो जा फुड़ा वरी बि पीआरे सघनि था, इन ॻाल्हि में बि को बि मतिलबु परेशान थियण जी ज़रूरत न आहे त हाणे त पीआरियासीं, हफ़्तो ॾेढ पहिरियां पीआरियासीं। पोलियो जा फुड़ा तव्हांखे वधीक ॿार खे मज़बूत कंदा, उनखे नुक़सानु न ॾींदा। जी पिया बिल्कुलु। इन खां अलावा जेकॾहिं आउं पोलियो जो बैकग्राउंड अव्हांखे ॿुधाईंदी हलां त बिफोर 20th सेंचुरी जेको आहे पोलियो वॉज़ अननोन, पोलियो जे बारे में कंहिंखे का ख़बर न हुई ऐं काफ़ी डेथ थींदियूं हुयूं ऐं इहो ई चयो वेंदो त पैरालाइज़ माण्हू थियनि पिया, घणा ॿार जेके आहिनि वीचारा पैरालाइज़ थी वेंदा हुआ, उन्हनि जी डेथ थी वेंदी हुई ऐं उन खां पोइ 1910 में ईअं थियो त काफ़ी केसिस अचणु लॻा। काफ़ी केसिस खां पोइ मतिलबु जीअं हाणे साइंटिस्ट जी कोरोना जी आउं करियां, कोरोना में जीअं असांजा साइंटिस्ट लॻी विया, डॉक्टर्स लॻी विया त छा सबबु आहे, छो थी रहियो आहे, उनजी वैक्सीन जे पुठियां लॻी विया त पोइ 90s ऐं 40 में ऐं 50 में तमामु घणा केसिस थी विया, मिलियंस बिलियंस में डेथ थियणु शुरू थी वियूं ऐं उनखां पोइ फाइनली 1952 में उनखां पोइ जेको जॉन साल्क जेको हो डॉक्टर, उन हिकिड़ी वैक्सीन ॾिनी जंहिंसां काफ़ी फ़ाइदो थियणु लॻो ऐं जेको पोलियो जो रेट जेको आहे उहो डे बाय डे रिड्यूस थियणु लॻो। उनखां पोइ 8 सालनि खां पोइ जेकॾहिं आउं ॿिए साइंटिस्ट जी ॻाल्हि करियां जंहिंजो नालो आहे एल्बर्ट सेवन, डेवलप्ड ओरल पोलियो वैक्सीन। हुननि जेका आहे उहा डेवलप कई ओरल, जेका हाणे अॼुकल्ह हले पई, जेका टिल नाउ वैलिड आहे ऐं जेके सभु माण्हू कनि पिया त बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे जेको आहे उहो पोलियो जा कतरा ज़रूरु पियारियो। असां वटि अक्सर इहो थींदो आहे ऐं जेकॾहिं आउं हिन साल जी जेकॾहिं थीम जी ॻाल्हि करियां त उहा इहा ई आहे त अक्सर असां वटि घरनि में इहा शइ थींदी आहे त असां चवंदा आहियूं पोलियो असां नथा पियारियूं, 2 कतरा जेके आहिनि पोलियो जा नथा पियारियूं, असां उन्हनि जे हथनि ते मार्क करे छॾंदा आहियूं, ब्लैक कलर जो आंगूठे ते मार्क करे छॾंदा आहियूं त असांजे ॿार खे माना पियारे विया आहिनि। त प्लीज़ इहा शइ न करियो, इन शइ खे अवॉइड करियो। तव्हांजे ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे इन में को बि शक न आहे, माइटनि खां वधीक ॿिए कंहिंखे प्यारी
ई न हूंदी पर इहे जेके कॉन्सेप्ट आहिनि मिसकॉन्सेप्ट आहिनि इन्हनि सभिनी खे ख़तमु करियो जी कोरोना जे बारे में कॉन्सेप्ट्स हुआ रूमर्स हुयूं उनजी वैक्सीन माण्हुनि न पे लॻायूं ईअं ई पोलियो जी स्टिल वैक्सीन माण्हू लॻाइण खां या जेके ऑरल जेको आहे उन खां माण्हू हटनि था उन खां अवॉइड कनि था त बराए महिरबानी तव्हांखे बार बार असां इहा ई गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे ॿारनि खे सिहतियाब रखो छो जो उहे उन्हनि जी हिकिड़ी पैरालाइज़ थी वेंदा आहिनि ऐं फाइनली उन्हनि जी डेथ थी वेंदी आहे हू जेको पूरी ज़िंदगी हिकिड़े अज़ाब में जीअंदा आहिनि ऐं तमामु घणी ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त सभिनी मुल्कनि में पूरी दुनिया में जेको आहे उहो पोलियो ख़तमु थी चुको आहे पोलियो जो वायरस सिर्फ़ु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान आहे तमामु घणी ॾुख जी ॻाल्हि आहे या त पाकिस्तान में स्टिल पोलियो जो हले पियो माण्हू काफ़ी रीज़न्स ॿुधाइनि था त पोलियो स्टिल ख़तमु छो न आहे थियो पाकिस्तान में पर मुंहिंजे ख़्याल सां असांजी इंडिविजुअली पंहिंजी शहरी जी माना उहा ज़िमेदारी आहे त असां पंहिंजे जेके पाण रिस्पॉन्सिबिलिटी खणूं असांजे पंहिंजा जेके घर आहिनि पंहिंजा जेके आड़ो पाड़ो आहे जेकॾहिं केरु न पियो सम्झे हिन ॻाल्हि खे तुंहिंजे घर वञी करे सम्झाइजे इहा बि हिकिड़ी भलाई आहे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि उते ॿी बि मां नोट कई आहे त जेकी असांजा क़बाइली इलाइक़ा आहिनि या क़बाइली वसंदियूं आहिनि उते अञा उन्हनि जो ज़हन जेको आहे सो पाण खे सेट करणो पवंदो सो उते असांजी पोलियो टीम ते खोड़ सारा हमला बि थींदा रहिया आहिनि ऐं पोलियो जी टीम खे हिरासां बि कयो वेंदो आहे सो उते जेकी माण्हू जेकी अणपढ़ियल माण्हू आहिनि जिन खे अञा तालीम जे ज़ेवर खां बि उहे महरूम आहिनि उन्हनि खे पाण तव्हां असां आगाही ॾींदासीं उते असांजी टीवी बि शायदि नथी पहुचे के अहिड़ा इलाइक़ा पिया आहिनि जिते रेडियो जो नेटवर्क आहे या अच वञ जिन जी आहे त उते गुज़ारिश कंदासीं त उते पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो पोलियो जा फुड़ा हिलाल आहिनि ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त हिकिड़ो माण्हू माज़ूर थी वञे थो ॿारु माज़ूर थी वञे थो इहा तमामु घणी अज़ाब वारी सूरत आहे बल्कि ॿार जे लाइ त आहे ई आहे पर पेरेंट्स फैमिली वारनि लाइ उन्हनि खे केतिरो ॾिसंदे ॾुख थींदो हूंदो त ॿार खां हलियो नथो थिए ॿार जेको आम माण्हू जेके आहिनि उहे एजुकेशन हासिल करे रहिया आहिनि या कमु करे रहिया आहिनि उन्हनि सभिनी शयुनि खां उहो थी वेंदो आहे आउं त ॾिसां थो त हाणे त ठीकु आहे पर कुझु माज़ी क़रीब जी ॻाल्हि कयूं त माण्हू अहिड़नि ॿारनि खे लिकाए रखंदा आहिनि पंहिंजे माइटनि मिटनि खे ॾेखारींदा बि न आहिनि असांजे ॿारनि में को मसइलो आहे को फॉल्ट आहे को हिकिड़ी खट ते वेठो हूंदो आहे ऐं पंहिंजे लेखे वेठो हूंदो आहे सो इहा ॾाढी शर्मिंदगीअ जो बाहिस सम्झंदा आहिनि पाण ॿाइट पे पोइ अहिड़ी शर्मिंदगी खां बचण जे लाइ पाण अॻुवाट ई छो न पंहिंजनि ॿारनि पोलियो जा फुड़ा पीआरियूं हर भेरे पंहिंजनि ॿारनि खे 5 सालनि जा घटि जेके ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा कतरा तव्हां ज़रूरु पीआरियो सही 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे नोट फरमायो 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे त तव्हां टेलीफोन कंदव ऐं उनखे आगाही ॾींदव ऐं उनखे ॿुधाईंदव त पोलियो जी टीम असां ताईं न आहे पहुती तव्हां ते पोलियो जी टीम पहुची वेंदी पर जेकॾहिं पोलियो जी टीम न बि पहुती आहे त पाण बि तव्हां वञी सघो था पोलियो जा फुड़ा पीआरण जे लाइ जेकॾहिं तव्हां सफ़र में आहियो त बस स्टैंड ते अक्सर आउं ॾिसंदो आहियां त पोलियो जी टीम मौजूदु हूंदी आहे स्टॉप ते मौजूदु हूंदी आहे जेकॾहिं रेलवे ट्रैक ते आहियो रेलवे प्लेटफॉर्म ते तव्हांखे पोलियो वारा दोस्त मिलंदा हूंदा जेकी हिकिड़ा बॉक्सिस खणी करे घुमंदा वतंदा आहिनि ऐं उहे अची करे तव्हांखां पुछा कंदा आहिनि तव्हांजा ॿार पोलियो जा फुड़ा पी चुका आहिनि त तव्हां फौरी तौर ते हुनखे ॿुधायो त असांजा ॿार रहियल आहिनि सो पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां उहा इहा आहे त उन वक़्तु जॾहिं पोलियो जी टीम पहुचे थी त घणनि घरनि में ईअं हूंदो आहे त नंढो ॿारु सुतो पियो हूंदो आहे पोइ माण्हू चवंदियूं आहिनि त हाणे सुतो आहे नंढो बचिड़ो हिनखे न उथारियो बाक़ी ॿियनि ॿारनि खे ईअं न हुजणु घुरिजे जेको ॿारु सुतो पियो आहे सो उनखे उनजी निंड भली ख़राब कयो उनजो मुस्तक़बिल ख़राब करे पोलियो न थी वञे उन ते पोलियो जो अटैक न थी वञे तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेकॾहिं पोलियो जी टीम जी रसाई नथी थिए त तव्हां किथे बि वञी वैक्सीन कराए सघो था पर जेकॾहिं पोलियो जी टीम जी तव्हांजे घर ते रसाई थी वञे थी त बराए महिरबानी उन्हनि सां सलूक सुठो करियो तव्हांखे न आहे ख़बर त अहिड़ी गर्मी काड़े में तव्हांजे घर अचनि था उहे ऐं किथां खां अचनि था वर्कर्स जेके आहिनि उन्हनि खे पाणी बि मिले थो रस्ते ते या जेको ट्रैवल करे अचनि था उनमें उहा मिले थी या न त बराए महिरबानी जेकॾहिं तव्हांजे केरु घर अचे थो त उनखे पाणी पुछी छॾियो वधीक न बल्कि पाणी पुछी छॾियो ऐं उनखे स्माइल करे मतिलबु सुठो सलूक करियो उन्हनि सां जेकॾहिं हू इंतज़ारु कनि पिया त उन्हनि खे 2 मिंट आराम सां असल में असां हिकिड़ो माहौल बि अहिड़ो ठहियलु आहे त चोरियूं थी वञनि थियूं फुरूं थी वञनि थियूं पर हुनखे कंहिं छांव वारी जॻह ते असां विहारे ई सघूं सही पोलियो जा फुड़ा हर ॿार खे हर भेरे 5 सालनि ताईं जेको ॿारु आहे उहो भली सुतल ई छो न हुजे उनखे उथारिणो आहे ऐं उनखे पोलियो जा फुड़ा पीआरणा आहिनि 2 फुड़ा कतरा ई त पीआरणा आहिनि हिन में का वॾी अंग्रेज़ी फारसी अरबी नथा ॻाल्हायूं असां सिंपल आहे ऐं को वॾो मसइलो न आहे 4-5 सेकेंड्स जो कमु हूंदो आहे जेकॾहिं तव्हां 4-5-8 सेकेंड्स जेकॾहिं पंहिंजे ॿार जे लाइ कढंदव त तव्हांजे ॿार जी ज़िंदगी महफ़ूज़ थींदी ऐं बदकिस्मती सां जीअं पहिरियां बि ॻाल्हि कई त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान 2 वाहिद मुल्क आहिनि जिन में अञा पोलियो मौजूदु आहे अफ़गानिस्तान पाण ॼाणे पाण पंहिंजे सिर पाण पाकिस्तान खे पाक करणु चाहियूं था पाकिस्तान जो ॿारु मज़बूत हुजे महफ़ूज़ हुजे मज़दूरी खां बचे पाण वटि अक्सर वरी इहा ॻाल्हि बि ज़हन में रखंदा आहिनि माण्हू त हिकिड़ो केस त आहे पाकिस्तान में को वॾो मसइलो थोरो ई आहे हाणे हिकु अधु केस ज़ाहिर थींदो आहे त इहो हिकु अधु केस इहो वॾो मसइलो आहे इहा अलार्मिंग सूरत आहे असांजे लाइ त इहे केस वधी बि सघनि था सो इन्हनि केसनि खे वधण खां बचण जे लाइ असां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा बर वक़्तु जेकॾहिं पीआरींदासीं ऐं पंहिंजनि ॿारनि जी केयर कंदासीं त ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी
ऐं असांजे तव्हांजो मुस्तक़बिल महफ़ूज़ थी वेंदो। असांजा ॿार मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। मुस्तक़बिल जेकॾहिं माज़ूरनि जे हवाले करणु चाहियो था त पोइ भली पंहिंजनि ॿारनि खे लिकायो, भली तव्हां पंहिंजनि ॿारनि खे सुम्हारे छॾियो, पर जेकॾहिं मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइणु चाहियो था, पाकिस्तान खे महफ़ूज़ बणाइणु चाहियो था, पाकिस्तान खे सुठी मतिलबु राह ते वठी वञणु चाहियो था, ख़ुशहाल ॾिसणु चाहियो था, त पोइ मुस्तक़बिल जे मेमार सां खेॾणु बंदि कयो ऐं उनजे ज़िंदगीअ सां इहो जेको मामिलो आहे, मसइलो आहे, जेका सुस्ती आहे, इहा कढी करे उन्हनि जी ज़िंदगीअ खे महफ़ूज़ बणायो। बेशक अव्हांखे पंहिंजे जेके ॿार आहिनि उन्हनि जो वधीक ख़्यालु हूंदो, असां खां वधीक ख़्यालु हूंदो। असां सिर्फ़ु उन्हनि खे ॾिसी अफ़सोस करे सघूं था, पर तव्हां उन्हनि जे जेको हिकिड़ो फीलिंग्स आहिनि उन्हनि खे महसूसु करे सघो था, त तव्हांखे वधीक उन शइ जी ख़बर हूंदी। पर जेके रूमर्स आहिनि, बराए महिरबानी उन्हनि रूमर्स ते यकीन न करियो। जीअं कोरोना जी वैक्सीन लाइ काफ़ी रूमर्स हुआ, काफ़ी ॻाल्हियूं थियूं पिए, बसि कुझु सालनि जी ज़िंदगी आहे, पोइ माण्हू मरी वेंदा, 2 साल ज़िंदा रहंदासीं। असां अञा ताईं ज़िंदा आहियूं, असां सभई वैक्सीनेटेड आहियूं। त बराए महिरबानी इहे रूमर्स ते यकीन न करियो ऐं पंहिंजे ॿारनि खे जेको आहे उहो महफ़ूज़ करियो, उन्हनि जो जेको फ्यूचर आहे उन्हनि खे महफ़ूज़ करियो, छो उहे ई पाकिस्तान जा फ्यूचर आहिनि। अॼु असां इन मौज़ूअ ते तव्हांखे वधीक ब्रीफ बि कंदासीं। मौज़ूअ डॉक्टर बि थोरी देरि में असांखे जॉइन कंदा, पोलियो जा फड़ा केतिरा अहम आहिनि, असां जेका तक़रीर कई आहे उन सां उहे सहमत थींदा इंशाअल्लाह। सो अख़बार छा थी चए, रोज़ानी जीजल अख़बार असीं पढ़ी करे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। कराची, हैदराबाद, सखर मां इहे अख़बार हर वक़्तु तव्हां पढ़ी सघो था। वेबसाइट ते मौजूदु हूंदी आहे। कराची, हैदराबाद, सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपुर साहिबु आहे। अॼु अख़बार छा थी लिखे ऐं अख़बार में तारीख़ कहिड़ी आहे, तव्हांखे पिरे ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, रोज़ानो जीजल अख़बार। ऐं जेकॾहिं आउं तव्हांखे ॿुधाईंदे त तव्हांजे हथनि में नाहे पयल त अव्हां हिन खे वेबसाइट ते बि पढ़ी सघो था, www.delhijal.com। ऐं उन खां अलावा जेकॾहिं आउं तव्हांखे तारीख़ ॿुधाईंदी हलां त अॼु सूमर जो ॾींहुं आहे, 23 मई 2022 ऐं 21 शवाल आहे, 21 शवाल आहे। ऐं जेकॾहिं आउं जी पहिरीं हेडलाइन पढ़ां, पहिरीं जेका ख़बर आहे उहा इहा ई आहे त तहरीक इंसाफ़ पारां 25 मई ते इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च जो ऐलान। फ़ौज न्यूट्रल आहे त न्यूट्रल ई रहे, इमरान ख़ान चयो आहे इहो। ऐं उन खां अलावा इतिहादियुनि फ़ैसिलो कयो त इस्लामाबाद केरु दाख़िल न थींदो। निगरान हुकूमत आई त पेट्रोल 7 रुपया महांगो थी वेंदो, घरू वज़ीर जो चवणु आहे इहो। ऐं उन खां अलावा पंजाब असेंबली जो इजलास शुरू थींदे ई मुलतवी, स्पीकर ख़िलाफ़ बेएतमाद रथ जी कोशिश नाकाम थी वई। जेकॾहिं इमरान ख़ान घरू वेड़ चाहे थो त क़ौम खेसि न छॾींदी, इन जो गलो ऐं क़ौम जो हथु हूंदो, वज़ीर आज़म जो फ़रमानु आहे इहो। पाक चीन दोस्ती वक़्त सां गॾु मज़बूत थी रही आहे, कंहिंखे बि नुक़सानु पहुचाइण जी इजाज़त न ॾींदासीं, बिलावल भुट्टे साहब इहो चयो आहे। ऐं उन खां अलावा इमरान ख़ान जे बारे में चयल आहे त इमरान कन खोले ॿुधी वठो, भली केतिरो बि पिटको करे चूंडुनि जो फ़ैसिलो हुकूमत ऐं इतिहादी कंदा, मरियम औरंगज़ेब फ़रमायो आहे इहो। सही। ऐं इन खां सवाइ जेकॾहिं शोबिज़ जे पेज ते निगाह विझूं था त रोज़ानो जीजल अख़बार अॼु लिखे थी त सिनेमा मालिकनि खे 85% स्क्रीनूं मक़ामी फ़िल्मुनि लाइ मख़सूस करण जो हुकुम। ऐं सिंध हाई कोर्ट प्रोड्यूसर्स अदनान सिद्दीकी, अख्तर शाज़ी ऐं रऊफ़ विजात, निदा ऐं यासिन नवाज़ जी दरख़्वास्त उकलाए छॾी। फ़िल्मी दुनिया जे सितारनि सिनेमा ऐं गॾोगॾु डिप्टी कमिश्नर कराची ॾखिण ज़िले खे धुर बणायो हुयो। इन खां सवाइ अॼु अख़बार में इहा ख़बर बि आहे त दीपिका पडुकोन खे वक़्तु न मिलियो, 34 जूं फ़िल्मूं हुन थुॾे छॾियूं, हुन फ़िल्मुनि में कमु करण खां इनकार करे छॾियो। गंगूबाई, काठियावाड़ी सुल्तान ऐं फास्ट एंड फेवर्स 7 जी आछ थी हुई दीपिका जो। इहो चवणु आहे इनकार करण खां पोइ सलमान ख़ान जी फ़िल्म में अनुष्का शर्मा खे कास्ट कयो वियो हुयो। अहिड़ियुनि फ़िल्मुनि में कमु करण जी आछ बि मसरूफ़ियतुनि सबबु थुॾे छॾी आहे, बयान में उन इज़हार कयो आहे। इन खां सवाइ अॼोकी अख़बार लिखे पई त सर्च इंजण गूगल पंहिंजो डुडल गामा पहलवान जे नाले करे छॾियो। नंढे खंड जे अज़ीम पहलवान गुलाम बख्श उर्फ़ गामा जी 144 सालगिरह। गामा जो तालुक़ु अमृतसर जी पहलवानी ख़ानदान सां हुयो ऐं कश्मीरी घराणे सां हुयो। 22 मई 1878 ते पैदा थियो हुयो। गामा 23 मई 1960 ते विछड़ी वियो। गूगल सर्च इंजण पंहिंजो ॾींहुं उनजे नाम करे छॾियो आहे। ऐं इन खां सवाइ क्रिकेट जी ख़बरुनि ते जेकॾहिं निगाह विझूं था त एशिया कप हॉकी में रिवायती मुख़ालिफ़ पाकिस्तान ऐं भारत जो अॼु महा मुक़ाबिलो। हॉकी खां पोइ वरी बांग्लादेश ऐं श्रीलंका विच में फ़ैसिलाती मैच अॼु खां शुरू थी वेंदी, आर या पार। सो पहिरीं टेस्ट मैच ड्रा थियण बैदि ॿई टीमूं शेर बंगला स्टेडियम ढाका में लहंदियूं ऐं पोइ ॾिसूं त छा थो थिए। ऐं इन खां सवाइ पाकिस्तान जी पहिरीं फ़िल्म किनीज़ फ़िल्म फेस्टिवल में नुमाइश लाइ पेश, टीम जी शिरकत। इन खां सवाइ अॼोकी अख़बार में
खोड़ सारियूं ॿियूं इलाइक़े जूं ख़बरूं बि आहिनि, सुठा कॉलम्स बि आहिनि। रियाज़ आलम साहिब जो ॾाढो सुठो कॉलम आहे रियाज़ अबड़ो, ऐं ॿिया बि दोस्त न बिजली न पाणी शहर जो नालो जोही, मुल्की सियासत लाइ 48 कलाक अहम आहिनि, सिकंदर चने जो कॉलम आहे। जीजल अॼु लोक वीचार बि छपिया आहिनि। जीजल अॼु ज़बरदस्त हिकिड़ी ॿियो पैराग्राफ बि छपियो आहे, उन में उन दावत ॾिनी आहे लेखकनि अदीबनि शाइरनि सहाफ़ियुनि खे लिखण जी दावत। रोज़ानी जीजल पंहिंजी एडिटोरियल पेज ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे इल्मी अदबी तारीख़ी तहक़ीक़ी ऐं तख़लीक़ी सिलसिलनि खे वधीक बहितर बणाइण लाइ आलिमनि अदीबनि शाइरनि तारीख़दाननि ऐं मुहक़क़िन खे दावत थी ॾे त हू पंहिंजूं तहरीरूं तख़लीक़ूं ऐं तहक़ीक़ूं हिन सिफ़े में शाया करण लाइ इदारे खे मोकिले ॾियनि। हाणे ईमेल आहे हुननि जी जीजल हैदराबाद @gmail.com @gmail.com इहा उन्हनि जी मेल आहे। सो इन खां सवाइ खोड़ सारियूं ख़बरूं ॿियूं बि आहिनि अख़बार में, जेकॾहिं तव्हां पाण पढ़ंदव त सिंधी पढ़ण में बि तव्हांखे आसानी थींदी। खोड़ सारा माण्हू सिंधी पढ़ण खां थोरो अॼुकल्ह परे थी विया आहिनि। अख़बार जेकॾहिं पढ़ंदव तव्हांजी सिंधी बि ॾाढी सुठी थींदी, ऐं गॾोगॾु तव्हांखे मुख़्तलिफ़ इलाइक़ाई ख़बरुनि जी बि ॼाण मिलंदी। ख़ासि तौर ते हीअ जेको इलेक्शन जो माहौल आहे, बल्दियाती इलेक्शन्स थियनि थियूं, को कहिड़े वार्ड मां उथियल आहे, सो दोस्त को कहिड़े वार्ड मां उथियल आहे। सो इन्हनि सभिनी जूं ख़बरूं बि जेकॾहिं पढ़णु चाहियो था त पोइ रोज़ानी जीजल अख़बार पढ़ंदा कयो। रोज़ानी जीजल अख़बार हक़ सच जी अख़बार आहे, सच छपींदी आहे, रिपोर्टूं हुन में सरासर सचाईअ जूं हूंदियूं आहिनि। अख़बार पढ़ण ताईं लाज़िम आहे। पंहिंजनि बुज़ुर्गनि खे अख़बार ॾेई छॾींदा कयो, अख़बार पढ़ंदा त हुनजो सुठो टाइम पास। ऐं अगरि हुननि खे नथियूं पढ़ी थियनि त तव्हां हुननि खे पढ़ी ॿुधायो। बिल्कुलु बिल्कुलु, मां जीअं तव्हांखे पढ़ी ॿुधाई हाणे अख़बार। हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। खिल बोग मस्ती मज़ाक सां ई मोटी ईंदासीं। तव्हां असां सां गॾु रहिजो ऐं महिरबानी करे जेका इहा मुर्क हिन वक़्तु तव्हांजे चपनि ते तरी आई आहे, इहा मुर्क असांखे सलामत खपे। थोरी देरि में मोटूं था, ईअं ई चहकंदा महकंदा रहो, ख़ुशि रहो, ॾिसंदा रहो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे वरी कार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हांजी वॾी महिरबानी अॼु बि थींदी जीअं हूंदी आहे। तव्हां प्रोग्राम ॾिसंदव, फीडबैक ॾींदव, राय ॾींदव, टेलीफोन कंदव, तव्हांजा लख थोरा थींदा। मुज़ महिमान प्रोग्राम में पहुची चुका आहिनि, बग़ैर कंहिं साईअ जे, बग़ैर कंहिं देर जे। उनजो तारुफ़ तव्हां सां प्रिय कराईंदी। जी प्रिय। बिल्कुलु, जीअं असां स्टार्टिंग में इंट्रोडक्शन में ॿुधायो त असां अॼु पोलियो ते ॻाल्हाईंदासीं, त असांजा जेके ॿई गेस्ट आयल आहिनि उन्हनि सां ॿियनि टॉपिक्स ते बि ॻाल्हाईंदासीं जंहिंजा उहे स्पेशलिस्ट आहिनि, पर पोलियो ते बि ज़रूरु नज़र विझंदासीं, पोलियो ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। त जेके असांजा पहिरियां गेस्ट मौजूदु आहिनि, डॉक्टर जयपाल साहब मौजूदु आहिनि, जेके आई स्पेशलिस्ट आहिनि, एनालिस्ट आहिनि, ऐं नब्स जेका हिकिड़ी मंथली मैगज़ीन आहे हेल्थ जे हवाले सां, उनजा एडिटर बि आहिनि पाण, ऐं ईसा लैब सां जेको आहिनि उहे एसोसिएट भी आहिनि, उनमें जेके कोरोना जी टेस्ट वग़ैरह थियनि थियूं उहे बि कराइनि था। अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? मूंखे ॾाढो सुठो लॻो त अॼु तव्हां पोलियो ते, मां पाण हिन ते चवंदो आहियां जी जी त मीडिया तमामु वॾो रोल प्ले करे सघे थी। Exactly. ऐं हेल्थ असांजी प्रियोरिटी न आहे असांजे मुल्क में गवर्नमेंट जी, तो प्रिवेंशन ते कमु न थींदो आहे। अगरि प्रिवेंशन ते कमु थिए त पोइ तमामु बीमारियूं घटिजी सघनि थियूं। ऐं उनजी बदकिस्मती आहे त पाकिस्तान डायबिटीज़ में 3 नंबर ते अची वियो आहे। चाइना इंडिया खां पोइ 3rd नंबर ते असां आहियूं। ऐं इहा बि शर्म जी ॻाल्हि आहे त दुनिया में सिर्फ़ु 2 मुल्क बचिया आहिनि पोलियो में, उहो हिकिड़ो असां आहियूं। वधीक शर्मसार न कयो असांखे, ॿिए महिमान जो तारुफ़ करायूं पोइ बग़ैर कचहरी कंदा तव्हां। जी बिल्कुलु। ऐं ॿिया महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि असलम परवेज़ साहब, जेके सीनियर सेल्स मैनेजर आहिनि स्टेट लाइफ में। अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। इन्हनि सां बि पोलियो ते काफ़ी कचहरी थींदी असांजी। उन खां अलावा असांजे प्रोग्राम में सिंगर बि मौजूदु आहिनि, सलीम कुरैशी साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं जेके म्यूज़िशियन आहिनि या म्यूज़िक ते वेठल आहिनि, जेके असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि, सिंगर आहिनि, ऐं जेके बि मशहूरु सॉन्ग जेके मूंखे इलाही वणंदा आहिनि, अट्रैक्ट कंदा आहिनि, उन्हनि सिंग कयो। ऐं लिटरली जॾहिं मूंखे इहा ॻाल्हि ख़बर पई उन्हनि जे साम्हूं आहिनि त मूं पाणी ॾाढो ख़ुशनसीब पे सम्झो त असां वटि उस्ताद बादल राय साहब मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं इन खां अलावा ढोलक ते असां सां गॾु गुलज़ार अहमद साहब मौजूदु आहिनि। अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। सही। सो हाणे छाबड़िया साहब, हाणे वरी पाण सर हाणे आगाज़ कयूं था असल, या हाणे मां ॿुधायो त पोलियो छो नथो ख़तमु थिए? अच्छा, हिन में हिकिड़ो त आम जेके ॿुधंदड़नि खे, सभिनी माण्हुनि खे तव्हांजे चैनल जे थ्रू इहो सम्झणु खपे त पोलियो आहे छा। जी, पोलियो जीअं ॿिया वायरस आहिनि, जीअं कोरोना जो वायरस थियो, इन्फ्लुएंजा जो वायरस थियो, कालरा, त हीअ बि हिकिड़ो वायरस आहे। हाणे वायरस छा हूंदो आहे? हिकिड़ा बैक्टीरिया हूंदा आहिनि, हिकिड़ा वायरस हूंदा आहिनि। हाणे वायरस माना उहो ज़्यादा नंढो हूंदो आहे, बारीक हूंदो आहे, मिलीमीटर्स में हुनजी माना साइज़ हूंदी आहे, उहो माना बैक्टीरिया खां बि नंढो हूंदो आहे न। हाणे वायरस
पहिरियों दफ़ो दुनिया में जेको पोलियो वायरस आहे 1868 में पहिरियों दफ़ो केस फाइंड आउट थिया नॉर्वे में, जंहिंमें 13-14 केस उते डिटेक्ट थिया। ऐं उन खां पोइ इहो त सभिनी खे ख़बर आहे, जिन बि पोलियो खे ॾिठो आहे तजुर्बो आहे, त ॿार घणो करे नंढे ॿारनि खे बिलो द एज ऑफ 5 years इहो अटैक करे थो, 5 सालनि खां नंढे ॿारनि खे। ऐं उन में छा थो थिए त पोइ उन जे ॿिनि असांजे इंटेस्टिनल ट्रैक्ट मां जेको मैदे मां गुज़री पोइ इहो दिमाग़ में हलियो थो वञे या स्पाइनल कार्ड में हलियो थो वञे, जेका बैकबोन आहे। अच्छा, पोइ इहो असांजे दिमाग़ ते असरु करे थो, त उहो पैरालाइसिस करे थो, जेका पैरालाइसिस थिए थी टंगुनि जी या हथ ॿाहुनि जी। हाणे इहा परमानेंट थी वञे माना। ऐं इहे अहिड़ियूं बीमारियूं, कुझु दुनिया जूं अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके प्रिवेंटेबल आहिनि, जिन खे बचाए सघिबो आहे। त हीअ हिकिड़ी प्रिवेंटेबल डिज़ीज़ आहे, जीअं सॼी दुनिया साबित कयो आहे त सिर्फ़ु असां 2 मुल्क बचिया आहियूं, माना बाक़ी पोलियो फ्री थी विया आहिनि। ऐं इन में बि ॾिसंदव त पाकिस्तान में असां वटि 1974 में पोलियो ते कमु शुरू थियो ऐं 94 में ऑफिशियली गवर्नमेंट लेवल ते कमु शुरू थियो। ऐं हाणे असां 2-3 सालनि में ॾिसूं त 2019 में असां वटि 147 केसिस थिया हुया ऐं अॻु में त माना 20-22 हज़ार थींदा हुया 90s में, माना 20-22 हज़ार साल में थींदा हुया। हाणे 19 में असां वटि थिया हुया 147, 147। उन खां पोइ साल खां पोइ 20 में थिया हुया 84, उन खां पोइ 21 में हिकु थियो हुयो, वरी असां वटि 22 में 3 केस ज़ाहिर। अच्छा, रिसेंटली हिकिड़ो अप्रैल में केस ज़ाहिर थियो आहे इन में, उहो होॾे वज़ीरिस्तान में बनू जी तरफ़। अच्छा, असां मां जेको मुंहिंजो ज़ाती राय आहे त असां जेको फाथल आहियूं उन में अफ़गानिस्तान जे करे फाथल आहियूं, त उतां जो जेको माण्हू अचे थो उहो, हालांकि इहो बि आहे त गुज़िरियल जेको थियो हुयो हिकिड़ो केस जेको 21 में उहो बलूचिस्तान में थियो हुयो ज़ाहिर, पर असांखे इहो आहे त धारियुनि जी अच वञ। हा बिल्कुलु, छाकाणि त हिकिड़े ॿार में जॾहिं कंटामिनेशन थिए थी त उहो ॿियनि में स्प्रेड करे थो। उहो कीअं? अच्छा, इहो बि असांजे माण्हुनि खे सम्झणु खपे त असां हाणे कोरोना जे करे पहिरियों दफ़ो असांजे मीडिया जे थ्रू माण्हुनि खे ख़बर पई त असांखे हथ जेको आहे पंहिंजा 20 सेकंडनि ताईं, पर उन जे बावजूदि असांजे मुल्क में, छो त असां गूगल जो इस्तेमालु नॉलेज लाइ न कंदा आहियूं, सिर्फ़ु मूवीज़ या गाननि लाइ कंदा आहियूं। असांजी यूनिवर्सिटीज़, स्कूल ॿारनि खे इहो न सेखारींदा आहिनि त गूगल ते नॉलेज सिखो। त मां हिकिड़े स्कूल में प्रोग्राम कयां पियो, अवेयरनेस सेशन हो, त 60 टीचर्स वर सिटिंग देयर, त उन्हनि खे मूं ॿुधायो को हिकिड़ो टीचर मूंखे ॿुधाए त 20 सेकंड ताईं पाण हथ कीअं धोईंदासूं, फर्स्ट स्टेप कहिड़ो हूंदो ऐं लास्ट स्टेप, पर यकीन कयो त 60 टीचर्स मां हिकिड़ो बि, छो त असां यूट्यूब ते वञी करे इहो ॾिसूं नथा, असीं जेका शइ ॿुधूं उनखे असीं ॻोल्हियूं, त हिकदमि गूगल त अहिड़ो दुनिया में असांजे लाइ करे छॾियो आहे त असींखे किताब ॻोल्हणा नथा पवनि। सही ॻाल्हि आहे। त इहो जेको असांजे हथ जेके ॾिधूं त अधु बीमारियूं त असांजूं ख़तमु थी वेंदियूं, छो जो जेका कंटामिनेशन हथनि जे। ऐं असां वटि जापान वारनि जेके हेल्दी रहंदा आहिनि, उते माण्हुनि जी एज 100 साल आहे, त उते नर्सरी में ई ॿारनि खे हैंड वॉश सेखारियो वेंदो आहे, उन्हनि खे हेल्थ जे बारे में अवेयरनेस ॾिनी वेंदी आहे, उन्हनि खे एथिक्स सेखारियो वेंदो आहे त चोरी न कबी, छो त असांजे मुल्क में अॼु बि असां वटि किथे बि असां का शइ भुलिजी वञूं त वरी 5 मिंटनि खां पोइ उहा ग़ाइब थी वेंदी आहे। पर उते जेकॾहिं तव्हां 1 किलो सोन जो बि भुलिजी वञो त उहो तव्हांजो चोरी न थींदो, पर उहो पुलिस स्टेशन ते या एयरपोर्ट ते भुलिजी विया त एयरपोर्ट ते रखियो हूंदो, छो जो इन जो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त वियो ॿाहिरि मुल्क में, त उहो एयरपोर्ट ते का शइ भुलिजी वियो, त उहो जॾहिं वापसि अची पहुतो त दोस्त खे ॿुधाई, परेशान थी वियो, यार आउं त हीअ शइ भुलिजी वियमि, त हुन चयो त घबराए न, इहो कंहिं बि चोरी तुंहिंजी न थींदी। ऐं उन जॾहिं उहो वापसि एयरपोर्ट ते उतां मालूमात वियो त उते हुनखे ॿुधायूं त हिकिड़ो हीउ फलाणो कमिरो आहे, जेके बि शयूं हिते मिलंदियूं आहिनि उहे इन कमरे में रखियूं वेंदियूं आहिनि। हू हुते वियो, हिकिड़ो ओल्ड एज माण्हू वेठो हुयो, उन खां पुछा की हुन चई हीअ साम्हूं सभु शयूं पियूं आहिनि, हिन में तूं सर्च कर, ऐं उहो त शइ पई, हुन खणी वरी वापसि हलियो। उन में वरी इहो आहे त पंहिंजी शइ खई, असां वांगुरु न आहे त वरी ॿी का शइ खई, त माने इहे शयूं असांजे मुल्क में बि पॉसिबल आहिनि। मां LRBT में बि कमु कयो आहे, हॉस्पिटल में, जिना में बि, पर जिना में मां शइ रखां त मुंहिंजी 5 मिंट
मिंटनि में चोरी थी वेंदी आहे, पर LRBT बि पाकिस्तान में आहे, कोरंगी में आहे, उते उहा शइ चोरी न थींदी। लेकिन ॾिसो इलाही मुल्क अहिड़ा आहिनि जिते दुकान बि बग़ैर कंहिं माना माण्हू जे खुलियल हूंदा त माने आहिनि। हिकिड़ी मुल्क में हूंदे ॿ इदारा डिफरेंट सामान आहिनि वठो ऐं पंहिंजी जेके पेमेंट शयुनि खे मैनेज करनि था। सही सही ॻाल्हि आहे, मैनेज करण ते डिपेंड करे जो थो सॼो। डिसिप्लिन एॾो स्ट्रॉन्ग आहे अॼु बि। उहा अंग्रेज़ हॉस्पिटल ठाही, पर उते अॼु बि 5 मिंट उन्हनि जो इंचार्ज डॉक्टर बि MS बि लेट न अची सघे थो, न 5 मिंट पहिरियां विदाउट परमिशन हॉस्पिटल छॾे सघे थो। इहे रूल्स सभिनी जॻहनि ते अप्लाई थी सघनि था। त मां सम्झां थो त हीअ असांजे माण्हुनि खे तव्हां जो जेको पोलियो जो रखियो आहे, इन पोलियो फ्री पाण थी सघूं था ऐं इहा मिथ मां निकिरणो पवंदो त माण्हुनि खे। मां तव्हांखे ॿुधायां कल्ह हिकिड़े पीडियाट्रिशियन जेको ॿारनि जो डॉक्टरनि जो वास्तो ज़्यादा पवंदो आहे, त कल्ह मुंहिंजो दोस्त आहे, मां हुन वटि चांहि पीअण वियुमि त उन सां डिस्कस थियो। उन चयो डॉक्टर मूं वटि हिकिड़ो हाईली एजुकेटेड माण्हू आयो, पठान, ही वाज़ पठान, हाईली एजुकेटेड। पोइ उनखे मूं चयो त तूं पंहिंजे ॿार खे वैक्सीन कराया आहिनि? त हुन एतिराज़ु कयो त न कराईंदसि पोलियो जो। छो? चई छाकाणि त इहो इज़राइल में ठहंदो आहे ऐं इज़राइल असांजो एनिमी आहे, असां इन जे करे मां ॿारनि खे न पीआईंदो। भले ॿार माना उहो माज़ूर हुजनि। त माना इहो कंसेप्ट जेसिताईं असां माण्हुनि खां न कढंदासीं, जेकॾहिं त असांजे जेके तव्हांजे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चयो त तव्हांखे तालीम लाइ चाइना वञिणो पए त तव्हां वञो। इहो कोन चयईं त तालीम तव्हां ॿिए मुल्क मां हासिल न कयो। इहा त दुनिया जो उसूल आहे, कलेक्ट गुड थिंग फ्रॉम एवरी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड। त इहे शयूं जेके सुठियूं शयूं जिते बि ठहियूं आहिनि, ईअं त इहे सभु ईजादूं असांजो मोबाइल पाकिस्तान में ईजाद कोन थी, TV असां वटि ईजाद कोन थी, रेडियो त बल्ब एडिसन रेडियो मार्कोनी ठाहियो। त असीं जॾहिं उहे शयूं वठी सघूं था त हीअ हिकिड़ी पंहिंजे ॿारनि जी ज़िंदगी बचाइण लाइ त इन ते सख़्तु कमु करणो पवंदो। बल्कि गवर्नमेंट खे लॉ ठाहिणो पवंदो, त पनिशमेंट ॾियणी पवंदी त जेको पेरेंट नथो पीआरे उनजे पेरेंट खे जेल में विधो वञे। मां सम्झां थो इहो ज़रूर सख्ती करणी पवंदी। सर ये तो पोलियो की डेफिनेशन थी कि व्हाट इज पोलियो, लेकिन ये खत्म क्यों नहीं हो रहा अभी तक पाकिस्तान में? वंस अगेन थैंक यू वेरी मच। आज आपकी टीवी में आने का मौका मिला और हमारे डॉक्टर साहब के साथ हम अक्सर सोशल प्रोग्रामों में होते हैं, मेडिकल के प्रोग्राम में होते हैं और ये कंपनी भी अच्छी रही। मकसद ये है कि हमारा कोई भी काम जो जायज़ सिमत में चल रहा होता है वो काम बहुत इंतहाई ज़रूरी होता है। सही। लेकिन जब वो पोलिटिसाइज हो जाता है सही। तो हम सब जानते हैं कि किस वजह से ये पोलिटिसाइज हुआ और किस तरह से इसमें पोलियो वर्कर्स पे जो अटैक्स हुए। और उसके बाद जहाँ जो भी काम करते हैं, जहाँ हम सिटी एरियाज़ में हैं, वहाँ पुलिस भी अगर उनको कवर देती है या हसास इदारे भी कवर देते हैं, उसके बावजूद कई वाक़यात हो जाते हैं। ये खौफ की फ़िज़ा ने सारे मसाइल को आगे रोक दिया। इसके बावजूद कि हम बहुत सालों से वैक्सीनेशन का सिस्टम हमारे मुल्क में चल रहा है, इसके बावजूद ये सारा हो रहा है, सबकी अवेयरनेस भी है, लेकिन वजह यही हुई है कि पोलिटिसाइज होने की वजह से इस काम को आगे बढ़ाने में हमें प्रॉब्लम आई। डॉक्टर साहब ने अभी बात की थी हेल्थ के ऊपर भी और करेक्टर के ऊपर भी ना। वो कहते हैं इफ़ यू लॉस्ट मनी यू लॉस्ट नथिंग, इफ़ यू लॉस्ट हेल्थ यू हैव लॉस्ट समथिंग, बट इफ़ यू लॉस्ट करेक्टर यू हैव लॉस्ट एवरीथिंग। तो वो वाली बात है कि अगर आप, वो कहते हैं हेल्थ इज़ वेल्थ। डॉक्टर साहब कह रहे थे, हम भी ये जानते हैं कि लाइफस्टाइल जो ज़िंदगी में आप अपनाते हैं वही आपका होता है। कि जैसे बता रहे थे कि जापान या चाइना में लोगों की एजेस 90 100 है, उसके पीछे उनका लाइफस्टाइल है ना। उन्हें पता है कि कितना मिकदार में हमें ऑयल लेना है, हमें वॉक करनी है, हमें कौन सी चीज़ खानी नहीं खानी। आई एम क्वाइट पॉजिटिवली मैं कह रहा हूँ कि हमारे यहाँ भी लोगों में चेंज आया है। लोगों ने डाइट कंट्रोल किया है, लोगों ने एक्सरसाइज शुरू की है, वॉक किया है। नतीजा ये है कि वो अब कई 60-70 के लोग भी अच्छी एज में नजर, अच्छे पेरेंट्स में। हमारे यहाँ हर चीज देर से क्यों होती है? ये चीजें हमने समझी तो है, वक्त गुजरने के बाद हमें समझ क्यों आती है चीजें? एक तो कहते हैं ना देर आए दुरुस्त आयद है, लेकिन हमारे लेकिन शायद हमने इसको सबसे पहले ही लिख लिया कि हर काम हम लेट भी करेंगे तो कर जाएंगे। देर आए दुरुस्त आयद। हाँ वही, इसीलिए ना देर आए दुरुस्त आयद हमने अपना लिख ही लिया है, लेकिन ये नहीं पता कि इसमें हम क्या क्या खो चुके होते हैं, है ना। यही बात, ये जुमला कहकर हमें ये नहीं पता कि दुनिया कितनी आगे बढ़ गई, हम कितने पीछे रह गए। तो वो मकसद ये है कि वो मौजों से टकरा के भी मंजिल को पा गए और हम साहिल पे खड़े गौर फरमाते रहे कि हम क्या करें। तो मकसद ये है कि हमने
अगर कहीं भी ऐसे आप जैसे आज पॉजिटिव टीवी शोज़ कर रहे हैं, अखबारात हैं, मीडिया सब कुछ बता रहे हैं, लेकिन अभी भी डॉक्टर साहब जैसे बता रहे थे वो जो हमारे कुछ एरियाज़ हैं वहाँ काम करने वालों को ही बड़ी मुश्किल है। लेकिन सलाम पेश करता हूँ उन पोलियो वर्कर्स को, उन डॉक्टर्स को कि इन ख़तरात के बावजूद ये कर रहे हैं। तो लेकिन जब हम इसका जिक्र जब भी आता है, हमें इंसान होने के नाते और पाकिस्तानी होने के नाते ज़्यादा अफसोस होता है कि हमारे अभी भी बहुत सारे एरियाज़ में इसका है। और किसी बच्चे को जब वो आप रोड पे देखते हैं कि अपाहिज बच्चा है तो हमें फ़ौरन नज़र आ जाता है कि कहाँ कमी रह गई होगी। ठीक है, तो हमें अब सोच को बदलने की ज़रूरत है। चीज़ें बेहतर हो रही हैं, लेकिन इसमें वालिदैन को जो जिन्हें खुदा वालिदैन बनाते छोटी अर्ली एज से ये जो वैक्सीनेशन आप करा दे तो इस वजह से। अच्छा डॉक्टर साहब मूंखे इहो ॿुधायो, हाणे कम जी ॻाल्हि बि माण्हू ख़बर पए त इहा पोलियो जो जेको वायरस आहे इन जी पखेड़ कीअं थिए थी, फैलाव कीअं थिए थो, मामिलो आहे छा? ठीकु आहे। छो त ॿियनि मामलनि में पाण सम्झो गॾु खाधोसीं पीतोसीं, मिलियासीं, हथ हैंडशेक थियो, कुझु थियो, हीअ कीअं पकड़िबो आहे? अच्छा, हिन में हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा ॿुधायां त मां छाकाणि त ईसा लैब सां एसोसिएट आहे, त ईसा लैब हिकिड़ो MOU कयो आहे असां EPI सां, जेको एक्सटेंडेड प्रोग्राम ऑफ जेको वैक्सीनेशन इम्यूनाइज़ेशन जो आहे, उन जे डायरेक्टर सां त असांजी जेके तमामु ब्रांचेस आहिनि ईसा लैब जूं उन में फ्री ऑफ कास्ट तमामु ॿारनि खे वैक्सीन्स फ्री ऑफ कास्ट। छो त असां वटि इहो बि थींदो आहे त घणा माण्हू गवर्नमेंट हॉस्पिटल्स में न वेंदा आहिनि, हुते जो माहौल सही न हूंदो आहे, ऐं इहो बि चवंदा आहिनि त ख़बर न आहे उहो सही लॻाईंदा आहिनि। त मां सम्झां त इहो हिकिड़ो ईसा लैब वॾो कमु कयो आहे त असांजे जेके एयर कंडीशन्स लैब में हिकिड़े नीट एंड क्लीन माहौल में उहे ई वैक्सीन असां फ्री ऑफ कास्ट ज़ीरो ते, मतिलबु का बि सर्विस चार्जिस जेके आगा खान वग़ैरह आहिनि, तव्हां सम्झो त इहे वॾी आहिनि हॉस्पिटल्स खे जेको इम्यूनाइज़ेशन आहे इहे गवर्नमेंट ॾींदी आहे, हू पाण इम्पोर्ट न कंदा आहिनि, पर हू सर्विस चार्जिस वठंदा आहिनि। तव्हांखे आगा खान में का डिलीवरी थींदी, वैक्सीन लॻंदी त हू सर्विस चार्जिस वठंदा, इवन लियाकत नेशनल या वॾियूं, पर असां फ्री ऑफ कास्ट ज़ीरो ते माना ईसा लैब में, इहा हिकिड़ो पॉज़िटिव शइ थी आहे जंहिंसां फ़ाइदो थींदो। हाणे तव्हां इहो चयो आहे त इहो इन जी पखेड़ कीअं, असल में थींदो छा आहे त वैसे त जीअं छिक या खंघि सां, पर इहो थोरो परसेंट थींदो आहे। जेको मेन कंटामिनेशन थींदी आहे उहो ॿार जॾहिं फीसिस कंदो आहे, पोटी कंदो आहे, टॉयलेट कंदो आहे, त या त पोइ उहो टॉयलेट नंढा ॿार जेके कंदा आहिनि त किथे बि करे छॾंदा आहिनि, त उन्हनि सां का टॉय या शयूं जेके टकराइनि को घर में एनिमल आहे त उहो पखेड़ींदो आहे हिकिड़ो इहो। ॿियो, अगरि उन जी कंटामिनेशन नंढे ॿार जे असां हैंड वॉश सही न करायो या जंहिं उनजी पोटी साफ़ कई उन हैंड वॉश सही न कयो त उहो पोइ असां वरी ॿियनि माण्हुनि में खाधे जे ज़रिए या पाणी जंहिंखे टच कंदासीं उहो ॿियनि माण्हुनि ॾांहुं हलियो वेंदो। त इहो अंदेशो वधीक ॻोठनि ऐं ॿेराड़ी में घणो हूंदो, छो त हुते लेट्रिन्स वग़ैरह आहिनि कोन, बिल्कुलु माना मैदानी इलाइक़ा आहिनि। इन करे चयो पियो त अॻु में असां वटि जेको पुराणो रिकॉर्ड आहे त 90 वारे दौर में 20-22 हज़ार केस थींदा, हीअ त हाणे सेफ इन करे थिया आहियूं त एतिरा ड्रॉप्स पीआरणु वञनि था तॾहिं असीं घटि ते आया आहियूं। छो त बाक़ी मां सम्झां थो इनखे रोकियो वञे। हैंड वॉशिंग हर स्कूल में, मूंखे ॾाढी ख़ुशी थी, रिसेंटली मां हिकिड़ो नर्सरी जो स्कूल विज़िट कयो, पर उहो आम माण्हुनि जे हुनजो अफोर्डिंग न आहे, तमामु कॉस्टली। जेको मां उतां गुज़रियुमि अब्दुल्ला शाह गाज़ी जे बिल्कुलु साम्हूं हिकिड़ो ठहियो आहे, ऐं जेको आई थिंक सिटी स्कूल वारनि जी हिकिड़ी ब्रांच आहे, ॾाढो कॉस्टली हूंदो, नंढे ॿारनि जी फीस बि हज़ारनि में हूंदी, पर उन्हनि वटि हिकिड़ो बेस्ट जॾहिं मूं विज़िट कयो त उन्हनि बाक़ाइदे हिकिड़ो ठाहिया आहिनि जेके ॿारनि खे उहो उते हैंड वॉश कराइण लाइ ट्रेनिंग, माना बाक़ाइदे उन्हनि बेसिन ठाहियूं। ऐं हिकिड़ी ॿी बि शइ ॿुधायां तव्हांजे तौर सां, त जेका हैंड वॉशिंग जो असां फ़ाइदो वठूं त जेको असां 20 सेकेंड्स ताईं हथ धोईंदा आहियूं, हर माण्हू खे ख़बर हुजणु खपे त हिकिड़ो त पहिरियां जेका असां वटि जेल हूंदो या साबुण हूंदो जॾहिं असीं वठंदासीं ऐं हिन हथनि खे लॻाईंदासीं त उन सां गॾोगॾु असां टोंटी खे बि लॻाईंदासीं। छो त असांजे जेके कंट्री में सवाइ वॾ 1-2 होटलनि जे या एयरपोर्ट ते जेके हिकिड़ियूं टोंटियूं ईंदियूं आहिनि जेके या त ऑटो बंदि थी वेंदियूं आहिनि, पाणी बंदि थी वेंदो आहे, ॿियूं टोंटियूं ईंदियूं आहिनि जंहिंखे तव्हां हीअं हेठि मथे करे बंदि कंदा आहियो, त दैट इज़ गुड कि तव्हां पोइ हथ सां टच न कंदा
त हीअं हथ सां तव्हां बंदि करिजो। पर बाक़ी जनरली असांजे घरनि में इवन जेके टोटियूं लॻल आहिनि उहो घुमाइण वारियूं खोलणियूं आहिनि। पवंदियूं त आहिनि, उनखे तव्हांखे हथु टच करिणो पवंदो। सही। त तव्हां जॾहिं बि हथ धोईंदव त पाण हथनि खे लॻाइण सां गॾु टोटी खे बि साबुण या हिकिड़ो इहो फर्स्ट स्टेप पाण सिधो हथ खे धोईंदासूं, पोइ उन खां पोइ उंगलियुनि जे विच में धोईंदासूं। सही, ॿ स्टेप बाक़ी स्टेप तव्हांखे पोइ था ॿुधायूं। हा बसि, छो त तव्हां जीअं हथ धोइण जी ॻाल्हि कई त मां इहो तमामु हिकिड़ो मां चवां थो त पोलियो जे माना ख़िलाफ़ हथ धोई असांखे करे पवणो न इहो मां सम्झे असीं 100% हथ धोईंदासूं त इहो बि असीं हेॾे हथ धोई असां फनकार वेठो आहे न चवे थो त मां हारमोनियम ते जॾहिं पंहिंजूं आङुरियूं फेराईंदुमि त तव्हांखे माना मज़ो ईंदो। न बिल्कुलु, मां पाण शाइर आहियां त मूंखे उस्ताद खे ॿुधंदा उस्ताद भलीकार तव्हांखे वरी चवंदा माशाल्लाह तव्हां त कचहरी बि कयूं था पर पहिरियां हिकिड़ो कलाम असांखे ॿुधायो जीअं माना असां मन मस्तु थी वञूं। बिल्कुलु। अली वली के पसीने से फूल बनते हैं, उनके नक्शे कदम पे उसूल बनते हैं। उनके दादा और नाना का तो क्या कहना, जिनके बच्चों की सवारी रसूल बनते। जाने खुदा क्या राज अली है, जाने खुदा क्या राज अली है, जो पाक नबी का, जो पाक नबी का हम नाज अली है। जाने खुदा क्या राज अली है, ओ जाने खुदा क्या राज
जिक्र है ऐन इबादत नबियों के दिल की नबियों के दिल की आवाज अली है जान खुदा क्या राज अली है जान खुदा क्या राज अली है जो पाक नबी का दामाद अली है जान खुदा क्या राज अली है जान खुदा क्या राज अली है हमने आकिल बात ये मानी कोई नहीं है दर का सानी हमने आकिल बात ये मानी कोई नहीं है दर का सानी कौनैन में अफजल कौनैन में अफजल मुमताज अली है जान खुदा क्या राज अली है जान खुदा क्या राज अली है जो पाक नबी का जो पाक नबी का हमनाज अली है जान खुदा क्या राज अली है ओ जान खुदा क्या राज अली है जो पाक नबी का जो पाक नबी का दामाद अली है जान खुदा क्या राज अली है ओ जान खुदा क्या राज अली है ओ जान खुदा क्या राज अली है वाह साईं माशाल्लाह, वाह ॾाढो माशाल्लाह। सुहिणो साईं ॾाढो सुहिणो ज़बरदस्त ख़्यालु ऐं माशाल्लाह पुराणा कलाम ॿुधण सां वरी मज़ो अचे थो पर तव्हांजो अंदाज़ पुराणो ॾाढो ज़बरदस्त क्लासिकल क़िस्म जो स्टाइल हो तव्हांजो ऐं मज़ो आयो ॾाढो बिल्कुलु बिल्कुलु अञा मज़े की ॿीणो कंदासीं पर हिते वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरियो उन्हनि जी ज़िंदगी महफ़ूज़ बणायो टीम नाहे पहुती त 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे तव्हां उते कॉल करे उन्हनि खे ॿुधाए सघो था त टीम असां वटि नाहे पहुती महिरबानी करे टीम मोकिलियो जेकॾहिं तव्हां पाण फ्री आहियो त इहा अञा सुठी ॻाल्हि आहे पंहिंजनि ॿारनि खे कंहिं वेझे बुनियादी सिहत मर्कज़ वठी वञो उते पोलियो जा 2 फुड़ा पीआरे अचो पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजी निगरानी में पंहिंजी सार संभाल में सही था चओ। पोलियो जी टीम पहुचे थी त उन्हनि जो क़दुरु कयो मतिलबु क़दुरु इन सेंस में कयो त उन्हनि जो एतिराम कयो ऐं उन्हनि जो ख़्यालु कयो महिमान नवाज़ पाण आहियूं ऐं पाण उन्हनि खे जेकॾहिं उन्हनि जो ख़्यालु कंदासीं त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी पंहिंजनि ॿारनि मुंहिंजे खे ख़्याल सां वो उन्हनि जो मतिलबु नाहे हूंदो अव्हां जे ॿारनि खे जेको आहे वो बीमारी खां हिकिड़ी बिल्कुलु मूज़ी आहे ॾाढी ख़राबु बीमारी आहे हिकिड़ो ॿारु जेको आहे वो माज़ूर थी वञे तव्हां चयो त पेरेंट्स बि शर्मसार थी वेंदा सही सही ॻाल्हि पोइ उनखे लिकाए रखंदा आहिनि उन्हनि खे इंट्रोड्यूस न आहिनि कराईंदा ऐं इहे जेके रूमर्स फैलियल आहिनि बराए महिरबानी इन ते यकीन न कयो असांजा जेके बि पढ़ियल लिखियल मौलाना साहब आहिनि या जेके डॉक्टर्स आहिनि जेके बि आहिनि जेके वॾी ज्यूरी आहे उन्हनि सभिनी इहा चई छॾी आहे त बिल्कुलु बि हराम न आहे पोलियो जा
क़तरा जेके पोलियो जा क़तरा जेके नो तव्हां ज़रूर पंहिंजे ॿारनि खे पियारियो ताकी ॿारनि जी जेका ज़िंदगी आहे उहा महफ़ूज़ थी सघे। ॿार जेको आहे उहो सिर्फ़ु माज़ूर जिस्मानी न आहे, जिनो दिमाग़ी बि थी वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे। उहो अॻियां पढ़ी न आहे सघंदो ऐं उन खां अलावा अॻियां हुनजी सोचण जेका सलाहियत हूंदी आहे उहा ख़ुदि एतमादी ख़तम थी वेंदी आहे। लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं बंदे में कॉन्फिडेंस न हूंदो उहो कीअं अॻियां ॻाल्हाए सघंदो, उहो पब्लिक में कीअं अची सघंदो ऐं पाण खे इंट्रोड्यूस कीअं कराईंदो ऐं पोइ वरी माइटनि खे बि उन शइ खां शर्मिंदगी थी। त बराए महिरबानी इन शइ जो थोड़ी देर पहिरियां छाबड़िया साहिब जी चयो त सफ़ाई सभ खां पहिरियां प्रायोरिटी आहे। पाण वटि इस्लाम में बि सफ़ाई निस्फ़ ईमान चयो वेंदो आहे। सो सफ़ाई जो तरीक़ो तव्हां ॿुधायो पियो त ॿ स्टेप्स ॿुधायो पियो त उतो ई वरी कंटिन्यू कयूं। मूं चयो त इन जो फ़ाइदो वठूं अॼु तव्हांजे इन प्रोग्राम जो, त माण्हुनि खे सम्झायूं। ऐं हिकिड़ो ॿियो जीअं तव्हां वैक्सीन्स जो माण्हुनि खे ॿुधायो त मां इहो बि ॿुधायां त जेका असांजी ईसा लैब जी जेके ब्रांचिस आहिनि उते बि फ्री ऑफ कास्ट इहे वैक्सीन तमामु वैक्सीन गवर्नमेंट जूं लॻनि पियूं, त माण्हू उते बि लॻाराए सघनि था फ्री ऑफ कास्ट। मतलब गवर्नमेंट जी का ग़लती कोन्हे, उहे वीचारा कनि पिया। बिल्कुलु उहे कनि पिया। अच्छा, हाणे इहो आहे त पाण इहो आहे सभिनी माण्हुनि खे इहा ख़बर हुजणु खपे त पाण इहा त सभिनी असां कोरोना जे टाइम ते सिखियो। पहिरियां असांखे बि ख़बर न हुई त हथ पाण खे केतिरे सेकंडनि लाइ धोइणु खपनि, त 20 सेकंडनि लाइ पाण खे ज़रूरु धोइणु खपनि। ऐं स्टार्ट इन में 6 स्टेप आहिनि जेके पहिरियों स्टेप त इहो आहे त पाण वटि साबुण अवेलेबल हुजे या जेल जेको बि, त उहो पाण हथ जी तिरीअ ते लॻायूं। इन खां पोइ हिकिड़ो इहो आहे त बल्कि 7 थी वेंदा, हिकिड़ो पोइ उन खां पोइ टोंटी खे लॻायूं। त टोंटी खे ज़रूरु लॻायूं त छो जो पाण जॾहिं हथ धोई करे टोंटी खे वापसि बंदि कंदासीं, अगरि उन टोंटी खे असां साबुण न लॻायो या जेल न लॻाई त उहो वरी वापसि असांजा हथ ख़राबु थी वेंदा। त पहिरियों स्टेप आहे त पाण हथ ते साबुण या जेल लॻायूं, पोइ टोंटी खे लॻाए छॾियूं। ऐं सेकंड स्टेप थींदो त आङुरियुनि जे विच में असां पाण इन खे वॉश कयूं। आङुरियुनि जे जॾहिं विच धोपी वेंदो त थर्ड पोइ असीं ईंदासीं आङूठे ते। हितां हिन ॿिन्ही हथनि जे आङूठनि खे असां हीअं धोईंदासूं। अच्छा, उन खां पोइ असीं वेंदासीं त हीअ जेका बैक आहे ॿिन्ही हथनि जी, इनखे धोईंदासूं ॿई, इनखे मसाज करे। उन खां पोइ हीअ जेके नाख़ूननि में बि असांखे हुजनि था, त पहिरियों हिकिड़े हथ जा, पोइ ॿिए हथ जा। ऐं लास्ट स्टेप असांखे इहो बि करिणो पवंदो त पोइ असां हिन खे कलाई खे, ॿिन्ही हथनि जी कलाई खे मसाज करे इहे जॾहिं कंप्लीट थी वेंदो त पोइ असां हथ साबुण सां पाणी सां धोई उहो वरी पाणी खणी टोंटी ते बि पाण केराईंदासूं, त जीअं उहा बि वॉश थी वञे त पोइ उनखे असीं बंदि कंदासूं। त इहे स्टेप मां सम्झां थो त नर्सरी जे ॿारनि खे तमामु हर स्कूल में, हर मीडियम में असां इहे जेकॾहिं लखें करोड़े माण्हुनि खे सेखारियूं त हीअ जेको बाक़ी ख़र्चो आहे, तव्हांखे ख़बर आहे पोलियो वर्कर केतिरा आहिनि? 3.25 लख पोलियो वर्कर आहिनि। हिननि जी तव्हां सैलरी कास्ट कयो, उन वर्करनि खां अलावा उन्हनि जा जेके इंचार्ज आहिनि। ऐं इहो बि असीं ख़ुशि नसीब आहियूं त हीउ सॼो ख़र्चु पाकिस्तान गवर्नमेंट कोन करे पई, हीअ असांखे इंटरनेशनल, अगरि WHO, यूनिसेफ, बिल गेट्स, रोटरी अगरि इहे पैसा न ॾियनि त पोइ शायदि असीं करे बि न सघूं, त हीअ फंडिंग बि असांखे उहे कनि पिया। अच्छा, त हिकिड़ो सवाल हिते मां पुछां थो त जेकॾहिं पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे त पोइ त ठीकु आहे, हाणे त हैंड वॉशिस वग़ैरह अची विया आहिनि, जेल बि अची वई आहे हथ साफ़ु करण लाइ, पर साबुण हिकिड़ो यूज़ हिकिड़ो माण्हू करे थो, वरी ॿियो करे थो, टियों, त पोइ साबुण में बि जरासीम लॻल ई हूंदा मुंहिंजे ख़्याल में, या साबुण सां वरी ख़तम थी वेंदा आहिनि? न, उन सां कंटामिनेट नथी थिए, जो उन में एसिड्स हूंदा आहिनि। छो त मुंहुं लॻायो साबुण त के वरी ॿियो आयो, हिकिड़ो साबुण त पाण मल्टीपल माण्हू यूज़ करे सघूं था, त हा, इन में कोई उनजो न आहे। सही, बिल्कुलु। सर बि पोलियो में जेका आहे उहा एज लिमिट हूंदी आहे, पोलियो या ॿारनि खे ई थींदो आहे या कंहिंखे बि थी सघे थो? हा, जेको 99% त पाण खे 5 सालनि जी जेके घटि उमिरि वारा, बाक़ी थी वॾे में बि सघे थो ऐं उन में थी सघे थो जंहिं वैक्सीन न कयो आहे पोलियो जो, अगरि उन ज़िंदगी में न करायो त उनखे कॾहिं अटैक वॾी उमिरि में, न त असां वटि मेजॉरिटी ऐं 5 सालनि खां नंढे ॿारनि में। ऐं ॿियो तव्हां चयो त हिक खां ॿिए में मुंतकिल थी सघे थो? हा, मुंतकिल त इहो ई थियो जो पहिरियों त हथ धोइणा आहिनि न, हाणे इन जा 2 तरीक़ा आहिनि मुंतकिल थियण जा। हिकिड़ो तरीक़ो आहे त उहो ॿार जेको पोटी करे थो, उहा पोटी या त हुनजा हथ पंहिंजनि खे ॿार जे हुजनि ख़राबु, उहो वरी किथे लॻाए। अच्छा, पोइ के वॾे खे बि थी सघे थो? हा, वॾे खे, मतिलबु हू वैक्सीनेटेड हुजनि त न, पोइ त न थींदो, पोइ न थींदो न। वैक्सीन हिकु दफ़ो जेको थी वियो उहो सेफ आहे,
ठीकु आहे। ऐं उन खां पोइ ॿियो जेके उन खिलौना के पिया आहिनि रांदि ॿार करण जा, जा। अगरि उहो पोटी को असांजे घर में को जानवर आहे या पोची जेका लॻे थी हा, जाॾे काॾे लॻे थी हा, वरी, हा। त को जानवर आहे असांजे सही। उहो उन में थी वियो। त इहो जेको पायखाने जे हथ धोइण जे हैंड वॉश, वरी या उनजी माउ अगरि सफ़ाई करे थी या मुलाज़िम करे थो, उहो हथु सही नथो धोए, त बाक़ी इहे ॾिसो सभु बहिराणे में शयूं सर ईअं बि आहे त ॾिसो इहे जेके तव्हां शयूं ॿुधायो था त इहो गंद किचिरो वरी वाहन में भलियो वेंदो आहे। बिल्कुलु मतिलबु पाणीअ जी मार्फत बि ॻोठनि में या शहरनि में पहुचे थो पियो। पाणी पाण वटि मिनरल सभु नथा पीअनि। न, इन करे तव्हां ॾिठो हूंदो त उनजे करे मसइलो थिए थो। खोड़ बीमारियूं आहिनि पाण खे जेके स्विमिंग पूल वाहन मां मिलंदियूं आहिनि। खोड़ असां वटि मरीज़ ईंदा आहिनि, मां जिते जनरल क्लिनिक कंदो आहियां त पोइ ओटाइटिस मीडिया कन में, पोइ उहो घणो करे हिस्ट्री वठंदो न त उहो कंहिं स्विमिंग पूल में या समंदर में, त असीं छा कंदा आहियूं त जिते पाणी जे अंदरि न जीअं माण्हू वेंदा आहिनि अंब खणी वेंदा किचिरो पाणी उते फिटी करे ईंदा आहिनि, या कई माण्हू त पेशाब बि उन में पाणी में ठीकु करे छॾींदा आहिनि नहाइण जे दौरान। बिल्कुलु। त हाणे इहे शयूं उनखे कंटामिनेट, असांखे छा आहे त इहे शयूं एजुकेट न कयो वियो आहे न। केतिरनि ई साईं ॻोठनि शहरनि जा जेके नाला आहिनि उहे वाहन में वञी किरनि था। उहो थिए थो। ॿियो पाण वटि जेके हिते फैक्ट्रीज़ आहिनि उन्हनि जो केमिकल जो पाणी, गंदो पाणी, या पाण वटि अॼु जेको किचिरो आहे डिस्पोज करण जो सही तरीक़ो न, उहो समंदर में था फिटी करे अचनि। सही आहे। त इहो जेको किचिरो फिटी था कयूं त उन में असांखे बि थिए थो न, पर उन में जेका मच्छियूं आहिनि या उन्हनि खे बि नुक़सानु थिए थो। त इहे सभु शयूं गवर्नमेंट खे डिपेंड करे थो, त छाकाणि त असां वटि एनवायरनमेंट ते कमु नथो थिए। तव्हां ॾिठो हूंदो त पाण केलो खाईंदे रस्ते में फिटी था करे छॾनि, गाॾी मां बि फिटी था करे छॾनि, या पान खाईंदड़ पान जी थुक उते फिटी थो करे। हा, जॻहियुनि ते तव्हां वञो त माना भितियूं सॼियूं माना बिल्कुलु, या पाण वॾनि वॾनि, हा, त इहे शयूं जेसिताईं एजुकेट न कंदासीं माण्हुनि खे, ॿियो इन ते पनिशमेंट न हूंदी त माण्हू, ॿाहिरि मुल्क में पनिशमेंट आहे, तव्हां अगरि रोड ते किचिरो फिटी कयो। अच्छा, ॿाहिरि मुल्कनि ते मूंखे यादि आयो पेनल्टी अचे त ॿाहिरि मुल्क जॾहिं पाण वञूं था हिन उमिरि में त पाण खे बि एयरपोर्ट ते या उते पोलियो जा फोड़ा ज़रूरु पीआरिया वेंदा आहिनि। हिते बि अथव? हा, उनजी छा मिथ आहे? हिते बि अथव। हर पंहिंजे हर एयरपोर्ट ते वॾनि खे बि पाण खे बि पीआरणो। हा, एयरपोर्ट ते पंहिंजे, मां हाणे जॾहिं वियो हुउमि वॾनि खे पीआईंदा आहिनि एयरपोर्ट ते, ॿाहिरि मुल्क वञण। हाणे रिसेंटली आउं जॾहिं एयरपोर्ट ते वियुसि उते ॾिठुसि त साम्हूं हिकिड़ो हुननि जी स्टॉल लॻल हो। पोइ आउं हुननि सां वञी मिलियुसि, हिस्ट्री वरिती त तव्हां कहिड़े हुनजा DHO जे अंडर में आहियो, त इहो उते आहे, पर ईअं आहे त चुप करे वेठा आहिनि थिया, पर इहो जो मोटिवेशन न आहे या को पंफलेट या अनाउंसमेंट न आहे त जेतिरा ॿार अचनि था उहो पहिरियों, त पोइ इहो माना हुननि जी मोटिवेशन थियणु खपे। पर उहे वेठा आहिनि 24 कलाक अवेलेबल आहिनि। इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे, पर असां लाइ इहा शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं असां इंटरनेशनली एयरपोर्ट ते बि वञूं था त असांखे पियारिया वञनि था, छो जो इन जे करे पाकिस्तान जेको आहे फ्री न आहे, पोलियो फ्री कंट्री न आहे, हिन वजह सां ऐं असांखे उहो एतबार नथा कनि त तव्हांखे जेका बि उते पियारिया विया आहिनि, आया उहो उन्हनि जी जेका स्टोरेज प्रॉपर आहे या न, त हू पंहिंजे तरफ़ां। ऐं ॿियो तव्हां सच ॻाल्हायो था बि, न असांजो वरी उते कैरेक्टर बि मशकूक हूंदो आहे त असां सच बि ॻाल्हाए रहिया आहियूं या न। सही ॻाल्हि आहे। सो इहो मसइलो थिए थो, पर वरी बि अच्छा, त इहो माना पाण खे करणु खपे, माण्हुनि खे एजुकेट करणु खपे। ऐं मां सम्झां थो सिलेबस में वैक्सीनेशन जो हिकिड़ो लेसन हुजे, ऐं हैंड वॉशिंग, त ये तमाम जेके इंपॉर्टेंट शयूं आहिनि इन में असां बची सघूं था। सही सलीम साहब, आप क्या रोल अदा कर रहे हैं इस हवाले से? अपनी कुछ बता दें कहानी, क्योंकि हमारा रोल ये है कि हम मीडिया पे सबको बता रहे हैं, हर बंदे को अपना किरदार अदा करना चाहिए जो भी जिस जगह पे। बिल्कुल जनाब अली, मैं क्योंकि आप NGO से भी हैं, सोशल भी हैं, तो ये अवेयरनेस होनी चाहिए। थैंक यू वेरी मच। कहते हैं कि मीडिया आपका 5वां सतून है रियासत का, और इनका बड़ा रोल प्ले होता है, और वो कहते हैं कि नॉलेज इज़ पावर। जितनी आप नॉलेज की अवेयरनेस देते हैं इतना लोगों को पता होता है। और अभी थोड़ी देर ये पहले बात कर रहे थे, मैं 95 से फ्रीक्वेंटली मेरी पोस्टिंग हुई दुबई में, तो बाहर की बात यही थी, मैं ये वहाँ जाके हैरान हो जाता हूँ कि वह हमारे वही लोग जो यहाँ पे डिसिप्लिन में सबसे अच्छे डिसिप्लिन में वहाँ होते हैं, कानून को फॉलो कर रहे होते हैं। यहाँ तो शायद वहाँ डंडा है, तो इसलिए। तो मैंने एक क्लिप देखी थी हाल ही में, जो हमारे अभी प्राइम मिनिस्टर हैं, वो मतलब वो सिग्नल क्रॉस कर रहे थे, बड़ी मुश्किल से उन्होंने क्रॉस किया है। तो हमारे यहाँ अगर होते हैं तो बड़ा प्रोटोकॉल होता है, आम जो जनता होती है, पब्लिक होती है, उनको साइड किया जाता है, सिग्नल बंद किया जाता है, भाई कोई बड़ा आदमी आ रहा है, भले कुछ डिस्टर्बेंस हो जाए, पूरी गाड़ियां खड़ी रहें, लेकिन चलें इस पे मजीद बात करेंगे। एक अच्छा सा सॉन्ग सुन लेते हैं। जी प्लीज। जी सही। सावन की भीगी रातों में जब फूल खिले बरसातों में,
जब छेड़े सखिया बातों में मैनू यादां तेरियां आउंदियां ने, मैनू यादां तेरियां आउंदियां ने, मैनू यादां। दिल को पकड़ कर रह जाती हूँ, पूछ न कैसे शर्माती। आधी बातें सुन लेती हूँ, आधी बातें कह देती हूँ। खुशबू नहीं मिलती गलियों में, कोई रंग नहीं रंग गलियों में। गाँव की सूनी गलियों में मैनू यादां तेरियां आउंदियां ने वे, मैनू यादां तेरियां आउंदियां ने, मैनू यादां। अपना दुखड़ा कह नहीं सकती और जुदाई सह नहीं सकती। कच्चे घड़े पे बह नहीं सकती और जुदाई सह नहीं सकती। मैं पह
मैनू याद वाह गुरीज़ा वाह, मज़ो अची वियो। मेहदी हसन साहब जो पुराणो कलाम है तव्हांजे नए अंदाज़ में, वाह वाह। सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, पाण मोटी ईंदासीं थोरी देरि में, केॾांहुं बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा पुड़ा ज़रूरु पीआरियो, इंतिहाई अहम ज़िमेदारी आहे जेका तव्हांखे निभाइणी आहे। पंहिंजा जेकी वालिदेन आहिनि, जेके पेरेंट्स आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी असां सिर्फ़ु तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए सघूं था। गवर्नमेंट अव्हांखे फ्राम करे सघे थी, उहा ॾेई रही आहे अव्हांखे, हाणे तव्हांजी ज़िमेवारी आहे। मुफ़्त में इहा वैक्सीन थिए पई। 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे, तव्हां कॉल करे सघो था। हर ॿार खे जेको 5 सालनि ताईं आहे, हर भेरे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो, पंहिंजनि ॿारनि जो मुस्तक़बिल बचायो। सो हाणे डॉक्टर साहब पाण वरी अचूं था, थोरो गर्मीअ जी मुंद बि अची वई आहे। सो गर्मीअ जी मुंद में कीअं पंहिंजे जिस्म जो दिफ़ा कजे, पंहिंजो पाण खे कीअं बचाइजे, छा करणु घुरिजे? ऐं सर हीट वेव जेको आहे उहो मतिलबु वीक्स खां मुसलसिल माण्हुनि खे इन्फेक्ट करे रहियो आहे, काफ़ी माण्हू हॉस्पिटलाइज़ बि थिया, त छा उपाउ वठणु घुरिजनि? उनमें थींदो ई आहे, जीअं पाण अॻु में ॻाल्हि कई त अवेयरनेस हिन में वॾो रोल प्ले करे थी, ऐं असां कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे तरफ़ां त हिन ते सेशन्स बि डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में, जैसे असां डायबिटीज़ ते कयो, प्रिवेंशन इज़ बेटर देन क्यूअर ते कयो, पोइ उन में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि ऐं मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स या मुख़्तलिफ़ NGO सां मिली करे असां सेशन्स कया आहिनि। उनजो फ़ाइदो थींदो आहे। ॿियो तव्हांजी मीडिया जेके लखे माण्हू तव्हांखे ॾिसे थी पई, त हिन ते जेके ही तव्हां ॻाल्हि कयो था, हिन जो वॾो फ़ाइदो थिए थो। मीडिया जो तमामु इम्पॉर्टेंट रोल आहे। हाणे हीट स्ट्रोक छो थो थिए ऐं उन में छा थिए थो, छा थो थिए त असां वटि जीअं असीं गरम मुल्क आहे असांजो न, त उते चांसिस तमामु घणा आहिनि त ऐं असांजो टेम्परेचर वञी 40 खां बि मथे हलियो थो वञे। पोइ उन में 2 क़िस्मनि जा माण्हू आहिनि जेके ज़्यादा, बल्कि 3 क़िस्मनि जा थियनि था जेके मुतासिर। हिकिड़ा त ॿार बि जल्दी मुतासिर थी वेंदा आहिनि, त उहे टाइम ते पाणी नथा पीअनि या गर्मी में खेॾनि था पिया ऐं उन्हनि खे कोई बिल्कुलु। ॿियो वॾी उमिरि वारा, त उन्हनि जी एज जेको अगरि 60 साल खां वॾा आहिनि उहो ॿाहिरि निकिरनि था ऐं गर्मी में ईअं ई वञनि था, उन्हनि वटि पाणी जो बंदोबस्तु न आहे गॾु ऐं किथे। ऐं टियों उहे आहिनि जेके असांजे इनखे चइबो आहे एक्ज़र्शनल हीट स्ट्रोक, जेके कमु था करनि, जीअं मज़दूर आहिनि या जेके गर्मी ते नान पचाइनि था, रोटी पचाइनि था, माना उहे कम मतिलबु जिते बि गरम जॻह ते हू कमु था कनि, लेबर था कनि। जी, असांजा स्वीपर आहिनि, उहे कमु कनि था गर्मी में, त उन्हनि खे माना इहो त हिकिड़ो हुजे त गवर्नमेंट, मां सम्झां थो त हीअ हिकिड़े मौसम जे हिसाब सां त पाण ॾिठो हूंदो गुज़रंदो, काथे हू पाणी जूं शयूं लॻाईंदा, पर असांखे गवर्नमेंट खे खपे त परमानेंट बेस ते अहिड़ी गवर्नमेंट लाइ कोई मसइलो न आहे त अहिड़ियूं सिटी में जायूं हुजनि जितां माण्हू गुज़रे त पाणी पी सघे। हिकिड़ो त बिल्कुलु ॿियो इहो रिवाज विधो वञे, माण्हुनि खे शऊर थो काथे अगरि घणे टाइम लाइ निकिरनि था या को मज़दूरी, त उहो पाण सां गॾु पाणी जी बोतल रखी छॾे त हुनखे मिली सघे। ऐं टियों इहो आहे त असां जितां गुज़रूं था, हाणे रिसेंटली असांजो हिकिड़ो फैमिली डॉक्टर्स डे गुज़रियो त जेको असां सेलिब्रेट कयो, 19 तारीख़ हुयो, त पोइ उनखे इहो थियो त मां हिकिड़ी तजवीज़ ॾिनी त हर डॉक्टर खे पंहिंजी गाॾी में फर्स्ट एड बॉक्स रखियो हुजणु खपे, हर डॉक्टर वटि, या बल्कि पैरामेडिकल में बि जेके कमु था कनि, त उन वटि गाॾी में हुजण सां इहो आहे, मां जितां रोड तां गुज़रियां थो, अगरि मूं वटि कोई सामान ई कोन्हे, कंहिंजो एक्सीडेंट थो ॾिसां, तव्हां त उनजो माना हेल्पलेस आहियां न, पर मुंहिंजी गाॾी में जेकॾहिं फर्स्ट एड जो बॉक्स आहे, पायोडिन बि पई आहे, BP एपरेटस बि पियो आहे, तव्हां हुनजो ब्लड प्रेशर चेक करे सघां, या उनखे आऊं को पाणी पीआरे सघां ऐं टेम्परेचर ॾिसी सघां, त उनखे फर्स्ट एड बि असां ॾेई था वञूं, कामयाबु थी था वञूं, त जेसिताईं उहो कंहिं जॻह ते प्रॉपर ते पहुचे, त इहो शइ, त इहो पाणी बि हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे त इहा असांखे माण्हुनि खे ॾियणु खपे त हू जिते निकिरनि त पाणी पाण सां रखनि। हाणे हिन में हीट स्ट्रोक में छा थींदो आहे त हुनजो टेम्परेचर 103 खां मथे हलियो वेंदो आहे। जॾहिं टेम्परेचर एॾो मथे वञे, हुनजी बॉडी ड्राई थी वेंदी आहे, ख़ुश्क माना बॉडी थी वेंदी आहे, त पोइ हुन में छा आहे त हुनखे पाणी न पीअण जे करे त उहो टेम्परेचर हेठि न लहंदो आहे। हाणे असां सभिनी माण्हुनि खे इहा नॉलेज हुजणु खपे त किथे बि असां कोई अहिड़ो माण्हू ॾिसूं था,
हाणे इन में ॿ शयूं आहिनि, कॾहिं कॾहिं उहे होश में हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उहे बेहोश थी वेंदा आहिनि। सही। अगरि उहो बेहोश थी वियो आहे त तव्हां हुनजे मथे खे हथु लॻाईंदा, अगरि हीट लॻे थो, गरम थो लॻे हिकदमि, त उनखे इहो करिणो हूंदो आहे त असांखे हुनजो टेम्परेचर हेठि लाहिण जे लाइ पाणी खपे। पाणी या त एयर कंडीशन, अगरि किथे एयर कंडीशन जी अवेलेबिलिटी आहे त डायरेक्ट वञी हुनखे एसी में रखो। अगरि एयर कंडीशन जी अवेलेबिलिटी न आहे त पाणी अवेलेबल आहे त असांखे हुनजी बॉडी ते पाणी विझणो आहे, हुनजे मथे खे पाणी लॻाइणो आहे त हुनजो टेम्परेचर लहे। अगरि असां वटि बर्फ़ अवेलेबल आहे त बर्फ़ असां हुनजी जीअं आर्म पट हिते लॻाए सघूं था, हिते लॻाए सघूं था, मथे खे लॻाए सघूं था, हथनि खे, त हुनजो टेम्परेचर कंहिं बि तरीक़े सां असांखे हेठि लाहिणो आहे। पोइ जॾहिं उहो होश में अचे त पोइ हुनखे असांखे पाणी वग़ैरह ॾियणो आहे। इन में थींदो छा आहे, इन में डेथ बि थी सघे थो हुनजो, ऐं आर्गन फेल्यूअर बि थी सघे थो, हुनजा गुर्दा ख़तम थी सघनि था, माना हमेशह जे लाइ, ज़िंदगी जे लाइ। छो जो पाणी, छो त हुनजो पाणी जिस्म मां ख़तम थी वियो आहे, त हुनखे पाणी जे महिल ॿियो हुन में छा थींदो आहे त सोडियम पोटेशियम जेके आहिनि न, इहे जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त घटि थी वेंदा आहिनि। त असां जॾहिं हूंदा न निमकोल तव्हां ॾिठो हूंदो त माण्हुनि खे पीआरिबो आहे, या आम रोड ते जेको नींबू पाणी ठाहे बीठा हूंदा आहिनि, त उहो इन करे पाण पीअंदा आहियूं त असांजे हिन पसीने मां नमक निकिरे थो। हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे हिन में, त पाणी हुकूमती ज़िमेदारी आहे, त पाणी हिकु त मुफ़्त में सुठो पाणी ॾियणो घुरिजे। अवेलेबल पाणी थी वियो आहे पैसनि जो, मज़दूर खे उञ लॻे थी, पर जॾहिं ॾिसे थो सम्झे थो त 60 रुपए जी बॉटल आहे त नथो पीए वीचारो। ऐं कॾहिं कॾहिं इहो बि थिए थो त असां वटि कंहिं दुकाननि ते अगरि कूलर रखियल आहे, हू नथा ॾियनि, छो त पाणी इज़ी तव्हां कॾहिं कॾहिं आहे न त माण्हू तव्हांखे कोन था ॾियनि। पाणी सभु ॾींदा हुया, हाणे चवंदा थधो पाणी पानी नहीं है, छो जो उन्हनि खे बर्फ़ लॻाइणी थी पए, त इहो बि हिकिड़ो ड्रॉबैक आहे। त ऐं असां मां सम्झां थो असां जेकॾहिं 50 साल 40 साल पहिरियां ॾिठूं त जॾहिं असांजे कुझु दीवाननि या उन जेके फिलेंथ्रापिस्ट हुया, उन्हनि त जानवरनि लाइ हौज़ ठाराया हुआ, तव्हांखे नज़र ईंदा, हाणे त ख़तम थी विया आहिनि। जानवरनि लाइ हुजण खपनि। हा, ऐं ॿियो असांखे पखियुनि जे लाइ पंहिंजे घरनि जे मथां या पाणी रखूं, छो जो पखी बि वीचारा इन जे करे मरी था वञनि। बल्कि हिकिड़ी ॿी बि सलाह तव्हांजी ॻाल्हि सां गॾु ॻंढी था हलूं, जेकी बि वरी सरहदी वारा माण्हू आहिनि, घरनि में जेकी ख़ासि तौर ते जेकी बोतलूं ख़ाली थियनि थियूं, उहे राति जो जेके थधियूं करे फ्रिज में मतिलबु रखी छॾनि, सुबुह जो वरी पंहिंजे ऑफिस वेंदे रस्ते में मज़दूरनि खे फुटपाथ वारनि खे ॾियनि। ॾाढो सुठो आहे, 5-8 बोतलूं जेके गाॾी में पयूं हुजनि, इहो करे सघे थो। फुटपाथी दोस्त जेकी आहिनि उन्हनि खे हिकु बॉटल जेके पाणी जी में मूं हिकिड़ी शइ कई हुई, पाणी त हाणे ख़ैर तव्हांजी तजवीज़ आई, मूं रखणु खपे। मूं हिकिड़ी ते न, असां जॾहिं रस्तनि ते गुज़रंदा आहियूं, पोइ फ़क़ीर पैसा घुरंदा आहिनि, पोइ मूं चयो हिननि खे पैसा ॾियण जे पोइ आउं गाॾी में बिस्कुट रखी छॾींदो आहियां, त पोइ बिस्कुट हुननि खे ॾेई छॾींदो आहियां, त पोइ बजाए पैसा हू नशे में लॻाइनि, पर ख़बर न आहे छा कनि। त इहो पाणी वारी तव्हांजी तजवीज़ बि ॾाढी आहे, ख़ाली बोतलूं पयूं हूंदियूं न, कोल्ड ड्रिंक वग़ैरह पीअंदा आहियूं, ख़ाली बोतल थी वई आहे। इहो तमामु सुठी आइडिया आहे, ऐं हिनखे अप्लाई करणो, गवर्नमेंट बि रोल प्ले करे, ऐं सिलेबस में बि असीं लेसन विझूं त पंहिंजा ॿार जेके जॾहिं स्कूल मां अचनि था वञनि था, त उहो बि हिकिड़ी बोतल त घटि में घटि कंहिंखे, जीअं अब्दुल सत्तार ईदी खे मूं जॾहिं पढ़ियो ऐं ॿुधो, हुन चयो त मूंखे माउ 2 चवनियूं ॾींदी हुई, त हिकिड़ी चवनी मां पाण ते ख़र्च कंदो हुउमि, हिकिड़ी ॿियनि खे ॾेई छॾींदो। तो ये होना असां ॿियनि जे लाइ बि पंहिंजो। सर आपकी क्या सजेशन है इस हवाले से, कोई राय है? सर अपने आप को बड़ा लकी समझता हूँ कि आज जिस प्रोग्राम का हिस्सा बना हूँ। इसका जो प्योर मैसेज है वो केयर है। सही। जैसे हम अपने चेहरे अपनी केयर करते हैं, वैसे अपने माशरे की भी केयर करें। अभी डॉक्टर साहब ने जो डॉक्टर्स के हवाले से कहा कि फर्स्ट एड हर एक के पास हो, आपने पानी पे इतना इंसाइट किया। हम लोग सब अपने माशरे में अपना अपना रोल प्ले कर रहे हैं, वो प्रोफेशनली भी है, वो एथिकली भी है, वो बतौर ह्यूमन बीइंग भी है। हम इस सेट पे मौजूद हैं, सब अपने अपना काम कर रहे हैं। जिस काम से मैं मुताल्लिक हूँ, मुझे आज इस वक्त मौका मिला है, मैं ये ज़रूर कहूँगा कि ये जो अक्सर टेररिज्म हो जाता है पोलियो वर्कर के साथ, है ना, कितने लोग जब भी कोई बेटियां या बहनें या दोस्त काम करें पोलियो के लिए, वो जहाँ अपनी इनकम के लिए काम कर रहे हैं, वो अपनी उससे बढ़ के काम कर रहे हैं। तो मैं ये कह रहा हूँ कि NGOs या रियासत जो है उनके तहफ़्फ़ुज़ के लिए जो कुछ भी कर रही है, उसमें एक पार्ट प्ले है जो पाकिस्तान की बेस पे हम स्टेट लाइफ से कर रहे हैं। तो मैं कह रहा हूँ कि इनके किसी ग्रुप इंश्योरेंस का भी वो करें कि जैसे खुदा न खासा कोई इंश्योरेंस वाले बड़े चालाक होते हैं,
और कोई भी टॉपिक हो उसमें अपनी बात जरूर कर लेते हैं। तो ये चला के सबको करनी पड़ती है, डॉक्टर साहब को अपनी करनी पड़ती है, आपको अपने प्रोग्राम की करनी पड़ती है। प्रोफेशनल हम जो नहीं, लेकिन उनकी फैमिली के लिए जरूर रखना चाहिए, सही। ताकि आगे खुदा ना खासा जो चले वहाँ जाने वाला चला जाता है, और उनकी जो फैमिली है उनके लिए भी इसको करना Insurance चाहिए। बल्कि मैं security इसमें होती है एक ऐड हमारी। करूंगा कि अभी रिसेंटली गवर्नमेंट ने किया है कि कोरोना में जिनकी डेथ हुई है डॉक्टरों की या पैरामेडिकल की, तो उनको वो 10 लाख दे रहे हैं। तो मैं समझता हूँ कि ये भी होना चाहिए कि तमाम कोई को पोलियो वर्कर की किसी की डेथ होती है तो उनको भी पैसे मिलने चाहिए, सही। प्लस उनकी फैमिली के एक फर्द को जॉब भी मिलनी चाहिए कि उनका घर चलता अल्लाह रहे। ख़ैर करे, तो ये भी असां ॻाइणो आहे, ॻाईंदे ॻाईंदे जेकॾहिं कुझु थी वञे त पोइ हिन जे लाइ बि बंदोबस्तु कजो, मज़ाक कयां थो, दिलि में न कजो। सो हाणे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायो, हेॾे असां हाणे ढोलक वारे यार त वरी चश्मो हणी छॾियो आहे सफ़ा, अॼु माना लॻे थो त वॾो कमु थींदो, हे माना ओल्ड ऐं न, कॾो सिंधी न्यू में टच नहीं, ॿई सिंधी ॿई ॻाए थो वर्जन। न, सिंधी ईअं न सिंधी ॻाए थो न। हा, सिंधी बि ॻाईंदो ई सिंधी शाम जो पर ॿुधो साईं, वाह, वाह, आहे वाह। सुबुह हा, को ॿुधायो साईं, कलाम को ॿुधायो। पंहिंजी पसंद जो आहे भट्टी साहब जो इनायत हुसैन भट्टी साहब, वाह वाह कयो साईं। जी जी अज़ल कानून नित सुण वञ अमड़ी, हो मेरी अखियां नीरा नीरा, दिलड़ी पार लवीड़ा कीती इन कोट मिठन दे आपी, लोक ते आंधन हीर रांझण दी, हो मैं ता पीर फरीद दी हीरा, हो बाजू पीर फरीद फकर दे, हो जेड़ा माफ करे ओ पुछ हार अखियां दिल तू होसी कदों दीदार, ओ दिल बर मिल सी कहवा, ओ सावल मिल से कहवा, ओ पुछ पुछ हारियां अखियां दिल तू होसी कदों दीदार, दिल बर मिल सी कहवा, ओ सावल मिल से कहवा। उस बेपरवाह दे सदके जाए, कोल आंदा नहीं किवें भुलाई, हो जी कोल आंदा नहीं किवें भुलाए, कर दे रहिया प्यार, ओ कर दे रहिया प्यार, दिल बर मिल से कहड़वा, हो सावल मिल से कहड़वा, ओ पुछ पुछ हारियां अखियां दिल तू होसी कदों दीदार, दिल बर मिल से कहड़वा, हो सावल मिल से कहड़वा।
उस बेपरवाह दे नाले कितवा साल असा लख दर्दा इजहार करूं ओ त महर नजर ना भाले कितवा साल ला गर्ज नियाज न मनदा अते कर दई टालम टाले कितवा साले पीर फरीदा हो सोने यार बिना साडा मंदड़ा हाले कितवा साले की जाना क्यों दूरी होई हो की जाना क्यों दूरी होई मंदड़ा ते ना बोले कोई हो जी मंदड़ा ते ना बोले कोई कीते जतन हजार हो कीते जतन हजार दिलबर मिल सी कहड़ेवा हो सावल मिल सी कहड़ेवा ओ दिल विच वस के दूर गया ए तां नहीं मजबूर गया हो जी ए तां नहीं मजबूर गया आजा मोड़ मुहार हो आजा मोड़ मुहार दिलबर मिल से कहरेवा हो सावल मिल से कहरेवा ओ पुछ पुछ हारिया अखियां दिल तू होसी कदों दीदार दिलबर मिल से कहरेवा ओ सावल मिल से कहरेवा ओ दिलबर मिल से कहरेवा ओ सावल मिल से कहरेवा जबरदस्त तमाम दिलबर जबरदस्त। मिल सी केड़े वार सो मिलण वारी मौसम विछोड़ा अखियुनि में अवां ई रहो था अकेला अखियुनि में अकेला सो ननो शॉर्ट कॉमर्शियल ब्रेक वठूं था मोटी अचूं था पोइ छाबड़िया साहब खां शाइरी ॿुधंदासीं पाण जी उन्हनि खां मुशाइरी ॿुधंदासीं ऐं सिंगर सां बि कचहरी कंदासीं जी, उन्हनि जी जी। गुफ़्तगू ॿुधंदासीं ऐं सर खां बि मैसेज वठंदासीं आख़िरी जी वठूं था शॉर्ट कॉमर्शियल ब्रेक सलाम सन मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सन में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था आख़िरी लम्हा आहिनि दिलि चवे थी त प्रोग्राम खे अञा थोरो ज़बरदस्त कजे ऐं आख़िरी लम्हनि में को शेर थी वञे छाबड़िया साहब ॾाढो सुठो शाइर बि आहे छा आख़िरी करणु लम्हनि खे जेको आहे यादगार बणायो वञे सो साईं जी सर, छा था इरशाद ॿुधायो वेठो आहे असांखे? इरशाद चवण जी ज़रूरत न आहे बस बिल्कुलु। वाह वाह कयो अच्छा ये मुंहिंजी शाइरी आहे उनजो उनवान आहे मां बि कंहिंखे चाहियां थो वाह अच्छा। वाह सची ॻाल्हि आई आहे कोई कंहिंखे चाहे थो कोई कंहिंखे चाहे थो हर को मन में मच मचाए थो का ॻाल्हि ज़रूरु लिकाए थो कोई कंहिंखे चाहे थो मां बि कंहिंखे चाहियां थो वाह अल्लाह मन में मच मचायां थो का ॻाल्हि ज़रूरु लिकायां थो कोई मन जो मीत बणायां थो मां बि कंहिंखे चाहियां थो कोई कंहिंखे चाहे थो कोई कंहिंखे चाहे थो वाह वाह अॼु कयां थो ॻाल्हि सची अच्छा अॼु कयां थो ॻाल्हि सची सभु तव्हांखे ॿुधायां थो केॾी आहे प्यारी मूंखे वाह वाह
केॾी आहे प्यारी मूंखे केॾो उनखे बायां थो मां बि कंहिंखे चाहियां थो कोई कंहिंखे चाहे थो कोई कंहिंखे चाहे थो सोरठ जहिड़ी आहे सुहिणी सोरठ जहिड़ी आहे सुहिणी मन मुंहिंजे जी आहे मोहिणी असुल लॻे थी हूर परी जंहिं ते मुंहिंजी दिलि चरी असुल लॻे थी हूर परी जंहिं ते मुंहिंजी दिलि चरी मां बि कंहिंखे चाहियां थो कोई कंहिंखे चाहे थो कोई कंहिंखे चाहे थो घणो ई उनखे लिकाइणु चाहियुमि घणो ई उनखे लिकाइणु चाहियुमि कंहिंखे कीअं न ॿुधाइणु चाहियुमि पर अॼु अलाए छो ॿुधाए वेठुसि पर अॼु अलाए छो ॿुधाए वेठुसि दिलि जो सूर सुणाए वेठुसि मां बि कंहिंखे चाहियां थो कोई कंहिंखे चाहे थो कोई कंहिंखे चाहे थो मां बि कंहिंखे चाहियां स्टोरी जेका आहे डिटेल में असां वटि ज़रूर ॿुधंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में सो वॾी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में आयो बहुत शुक्रिया जी सर कोई मैसेज मैसेज हाणे असांजो इहो ई आहे डायरेक्ट त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो ऐं पंहिंजनि ॿारनि खे जेकी 5 सालनि ताईं जेकी ॿार आहिनि उन्हनि खे ज़रूरु पीआरियो ऐं गॾो गॾु वरी इहा ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाईंदासीं त पोलियो जी टीम जेका तव्हांजे दरवाज़े ते पहुचे पई उनजो इस्तक़बाल सुठे नमूने सां कयो पंहिंजनि ॿारनि खे सभिनी खे थानी को हथी को कयो नानीअ जे घर वियल आहे चाची मासीअ घर त उन्हनि खे बि टेलीफोन करे छॾियो आहे पोलियो जी मुहिम शुरू थी चुकी आहे हिते पोलियो जी टीम पहुचे त मूं वारे ॿार खे बि ज़रूरु पीआरियो सो पंहिंजे ॿारनि खे बुनियादी सिहत मर्कज़ वठी वञो पाण ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेकी असांजा ॿहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि जेकी परे वारा इलाइक़ा आहिनि जिते तालीम अञा सही तरीक़े सां न पहुची सघी आहे शऊर न पहुची सघियो आहे अवेयरनेस न आहे त उन्हनि खे तव्हां असां गाइड कंदासीं त महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे इन नंबर ते टेलीफोन करे बि तव्हां ॼाण हासिल करे सघो था टीम खे चई सघो था त असांजे दरवाज़े ते ज़रूरु अचे पोलियो जा फुड़ा हलाल आहिनि इन में का बि ॻाल्हि जेका तव्हां ॿुधी आहे त जवानीअ में को असरअंदाज़ थींदा तव्हांजे ॿार ते अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ऐं असां हुनजा सबूत वेठल आहिनि जेके रूमर्स आहिनि प्लीज़ उन्हनि ते ध्यानु न ॾियो उन्हनि खे इग्नोर करियो अक्सर असां वटि इहा शइ थींदी आहे त असांजी थीम बि हिन साल जी इहा ई आहे त मार्क कयो वेंदो आहे फिंगर ते ऐं ॾेखारियो वेंदो आहे त असां वैक्सीनेटेड आहियूं पोलियो वैक्सीनेटेड आहियूं त प्लीज़ बराए महिरबानी इन शइ खां अवॉइड करियो ऐं पंहिंजनि ॿारनि खे जेको पोलियो जा क़तरा पीआरियो अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो इरशाद जागीरानी प्रेस ई तव्हां खां मोकिलायूं था आख़िर में वेंदे वेंदे ज़बरदस्त कलाम कुरैशी साहिब खां ॿुधंदासीं ॾाढो सुठो गायक आहे कचहरीअ जो मौक़ो हिन सां न मिली सघियो वरी हयाती बख़ैर मेला नसीब जा कचहरी बि कंदासीं बादल सिंह तव्हांजी वॾी महिरबानी अदा इहे चश्मे वारा ढोलक वारा दोस्त तुंहिंजी वॾी महिरबानी इहो चश्मो ज़रूरु हणी ॿाहिरि वञाए छो त ॿाहिरि उस आहे अखियुनि जे बचाव जे लाइ भलो ग्लासेस ईअं न सो हाणे कहिड़ी मोकिलाणी भला वरी सुभाणे मिलंदासीं जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली पाण सदाईं गॾु अल्लाह निगहबान कारण वारन वारा दिलबर मूड छो न निहारी थो जे देखणी थो नाज़ुक नज़रूं तंहिंखां मौत विसारी थो कारण वारन वारा दिलबर मूड छो न निहारी थो कारण वारन वारा दिलबर मूड छो न निहारी थो जे देखणी थो नाज़ुक नज़रूं तंहिंखां मौत विसारी थो कारण वारन वारा दिलबर मूड छो न निहारी थो लाल गुलाबी अखियूं तुंहिंजूं मस्त शराबी चेहरो तुंहिंजो लाल गुलाबी अखियूं तुंहिंजूं मस्त शराबी पंहिंजे मिठड़नि लबड़नि तां तूं सुर्खी छो न प्यारी थो कारण वारन वारा दिलबर मूड छो न निहारी थो जे देखणी थो नाज़ुक नज़रूं तंहिंखां मौत विसारी थो कारण वारन वारा
वारा दिलबर मूड छो न निहारी थो। तुझे पसंद है मेरी प्यारा दीवाना वाट अजान था। तुझे पसंद है मेरी प्यारा दीवाना वाट अजान था। पंहिंजे हुस्न जे सदके खातिर मुर्गी छोन जियारी थो। कारण वारन वारा दिलबर मूड छोन निहारी थो। कारण वारन वारा दिलबर मूड छोन निहारी थो। देखणी थो नाज़ुक नज़रूं तंहिंखां मौत विसारी थो। कारण वारन वारा दिलबर मूड छोन निहारी थो। घाघरो आहे तुंहिंजो प्यासी सईद रहे